मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां अवां जो मेज़बान जाफ़र मेमण। सिंधी ॿोलीअ जे बाअख्तियार इदारे तरफ़ां मादरी ॿोलियुनि खे दरपेश जेके मसइला आहिनि उन्हनि जे हल जे हवाले सां 2 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस पंहिंजी पुॼाणीअ खे पहुती आहे। हिन वक़्तु आख़िरी जेका वेहक आहे उहा जारी आहे ऐं हिन प्रोग्राम जी जेका रेडियो रिपोर्ट आहे यकीनन उहा असां सॼी अव्हां ताईं रखंदासीं। हिन आख़िरी वेहक वारे प्रोग्राम जी सदारत डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब करे रहियो आहे ऐं नसीर मिर्ज़ा हिन प्रोग्राम जी कंपेयरिंग करे पियो। हिन प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हाइण वारनि में डॉक्टर ज़ियाउर रहमान बलोच, डॉक्टर अनवर फिगार हकड़ो, डॉक्टर शाज़िया पिताफ़ी, डॉक्टर जावेद हसन चांडियो, डॉक्टर लियाकत अली सलीम, डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब जेको सदारत बि करे रहियो आहे हिन प्रोग्राम जी, डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमण ऐं कुझु ॿिया आहिनि अॻवान जिन ख़िताब कयो आहे। तंहिं करे अचो त हिन प्रोग्राम जी रेडियो रिपोर्ट ॿुधूं। जहिड़ो तुंहिंजो नाम बा छबो ॾियाई मङा, रिय खंबे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव, उजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी, मेरी सिंधड़ी पर भी साईं रहमत अरबार, दोस्त मेरे दिलदार आलम सब आबाद करो। मौजूद हाज़रीन, ख़वातीन हज़रात, ग्लोबल दौर में मादरी ॿोलियुनि खे दरपेश मसइला ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल असीं पुॼाणीअ वारे सेशन में हिन वक़्तु गॾु आहियूं। ऐं अॼोकी हिन महफ़िल जे जेके असांजा मानाइता मुहक़िक़ स्कॉलर पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आया आहिनि। स्टेज ते जेके असांजी हिन वक़्तु प्रेसिडियम में शख़्सियतूं मौजूदु आहिनि, असांजी सदारत जे लाइ सेशन जी सदारत जे लाइ डॉक्टर मोहम्मद अली मांझी साईं ऐं डॉक्टर जावेद हसन चांडियो साहब, डॉक्टर हाकिम अली गुरड़ो साहब, मोहतरमा डॉक्टर सदिया ताहिर, असांजी भेण प्यारी डॉक्टर शाज़िया पिताफ़ी ऐं डॉक्टर लियाकत अली सनी साहब। असां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां हिन महफ़िल में जेको पुॼाणीअ वारो सेशन आहे ख़ुशामदीद चऊं था, भलीकार चऊं था। सभिनी महिमाननि जे लाइ अजरकुन जा तोहफ़ा आहिनि ऐं चेयरमैन साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि। डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमण साईं, अजरकुन जा तोहफ़ा असीं फ़र्दन हर महिमान खे ॾींदासीं। मौज़ ख़वातीन हज़रात, असांजो हीउ पुॼाणीअ वारो सेशन आहे। काल्ह हुनजो इफ़्तिताह असांजे सिंध जे सक़ाफ़त, सियाहत ऐं नबादरात जे सूबाई वज़ीर साहब सरदार अली शाह साहब जिन कयो ऐं मिन जुमला असांजे स्कॉलर्स जो सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ सां केतिरनि ई मशावरतनि ऐं केतिरनि मशवरनि ॾियण खां पोइ बिलाख़िर हिकिड़ो पॉइंट ऑफ डिपार्चर इहो आहे त जेका असांजी जदीद टेक्नोलॉजी जे मुताबिक़ असांखे जेको सॉफ्ट वर्ड आहे उन सां हमाहंगीअ जे लाइ असांजे हिन इदारे खे कमु करणु घुरिजे
ऐं सरदार साईं जिन वादो कयो त उहो जेको माजिद बुरगड़ी साहब जे नाले सां लिसानियात या सिंधी लैंग्वेज जो इंजीनियरिंग शोबो आहे ऐं हिकिड़ो पूरे डिपार्टमेंट जी हैसियत में ईंदो ऐं उहो पंहिंजो कमु सर अंजाम ॾींदो। असीं अव्हां जी इजाज़त सां चेयरमैन साहब जी इजाज़त सां मकालनि जी निशस्त जो आगाज़ करियूं था। ऐं सभ खां पहिरीं पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साउ ॾींदी ॿी ॿोली किथे। वादी महरान सिंध जी 5000 साल तहज़ीब ऐं इन तहज़ीब में असांजे दरियाए सिंध जे छोड़ वारे ठटे वारे इलाइक़े खां वठी कश्मीर ताईं असीं सिंधी ॿोलीअ सां गॾोगॾु पाकिस्तान जे ॿियनि सभिनी ॿोलियुनि जा लहजा नुमाया तौर ते ॾिसूं था, जंहिंजो असांजी सिंधी ॿोलीअ ते बसर क्लियर नज़र अचे थो। शाह लतीफ़ जो असीं जॾहिं रिसालो खोलियूं था त असांखे हुन में पंजाबी, सिंधी, ब्राहवी, बलोची हर क़िस्म जी ॿोलीअ जा लफ़्ज़, हता कि हिंदी ऐं उर्दू ॿोलीअ जा लफ़्ज़ बि असांजे शाह लतीफ़ में कंहिं न कंहिं बैत में कंहिं न कंहिं इशारे में असांखे ज़रूरु नज़र अचनि था। मकालनि जी निशस्त जो आगाज़ असीं पंहिंजे सिंध यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जे प्रोफेसर डॉक्टर शाज़िया पिताफ़ी साहिबा सां करणु चाहींदासीं। असांजी प्यारी शाज़िया जेका असांजी भेण आहे, उभरंदड़ असांजी लेखकाउनि ऐं रिसर्चर्स में हुन निहायत थोरनि अरसे जे अंदरि पंहिंजो नालो पंहिंजे स्कॉलर्स में ॻणायो आहे। हुनजो ख़ासि मौज़ू लिसानियाती आहे ऐं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब खां वठी मिर्ज़ा कलीच बेग वेरूमल खां वठी प्रोफेसर हिदायत प्रेम ताईं जिन असांजी सिंधी लिसानियात ते बुनियादी तरह सां जेके कमु कया आहिनि उन जे तसलसल में असीं शाज़िया खे ॾिसूं था, जंहिं शाह लतीफ़ जे शाइरीअ जो लिसानियाती अभ्यास ही हुनजे PhD जो मौज़ू आहे। ख़ुशकिस्मतीअ सां उनजो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां PhD जो थीसिस बि शाया थियल आहे। ऐं निहायत प्यार एतिराम ऐं अवां सभिनी जी तारीफ़ में डॉक्टर शाज़िया पिताफ़ी साहिब अक्सर आहिनि। महिरबानी साईं नसीर मिर्ज़ा साहब, स्टेज ते वेठल आलिम स्टेज ते ऐं हाल में वेठल आलिम स्कॉलर सभई उस्ताद, अस्सलाम वालेकुम। अॼोकी हिन क़ौमी कॉन्फ्रेंस में जंहिंजो उनवान आहे ग्लोबल दौर में मादरी ॿोलियुनि खे दरपेश मसइला ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल। मूंखे जंहिं मौज़ूअ ते मक़ालो लिखण जे लाइ चयो वियो उहो आहे सिंधी ॿोलीअ जूं लिसानी ख़ुसूसियतूं। सिंधी ॿोलीअ जूं उहे ख़ुसूसियतूं जे करे सिंधी ॿोली हिकु नुमाया ऐं इम्तियाज़ी हैसियत रखे थी, जिन जो ज़िक्र असां ॾिसूं था त डॉक्टर अर्नेस्ट स्ट्रोम खां वठी अॼु जे आलमनि स्कॉलरनि मुख़्तलिफ़ पंहिंजी तहक़ीक़ में कयो आहे। यकीनन हीउ हिकु अहिड़ो मौज़ू आहे जेको घणो टेक्निकल आहे, ग्रामर सां तालुक़ु रखे थो। ॿोलीअ जी जॾहिं असां ख़ासियतुनि जी ॻाल्हि कयूं पिया ऐं जॾहिं असां दुनिया जी ॿोलियुनि ते नज़र विझूं पिया त असांखे हिकिड़ी ॻाल्हि जेका सभिनी ॿोलियुनि में साॻी नज़र अचे पई कि दुनिया जी हर ॿोलीअ में हिकु जड़ियूं हूंदियूं आहिनि। साॻे वक़्तु वरी ॿोलियूं हिक ॿिए सां वेझे रहंदे बि काफ़ी ॻाल्हियुनि में इख़्तिलाफ़ रखंदियूं आहिनि, जिन जे करे ई हुननि जो रंग ऐं रूप अलॻि हूंदो आहे। बिल्कुलु अहिड़ी तरीक़े सां जहिड़े तरीक़े सां हिकु गुल हूंदा आहिनि, उन्हनि में हिकु जड़ियूं बि हूंदियूं आहिनि, पर हर गुल जी पंहिंजी सुरहान हूंदी आहे, पंहिंजो रंग हूंदो आहे जेको ई उनखे मुनफ़रिद हैसियत ॾींदो आहे। साॻी तरह सां ॿोलियुनि जो मामिलो आहे, उहे हिकु जड़ियूं रखंदे बि पंहिंजूं मुनफ़रिद ख़ासियतूं रखनि थियूं। हाणे असां अचूं था सिंधी ॿोलीअ जे तरफ़ त सिंधी ॿोलीअ जे जेकॾहिं असां सोतियाती ख़ुसूसियतुनि जो ज़िक्र कयूं त सभिनी आलमनि जंहिं ॻाल्हि जी ज़िक्र कयो आहे उहो इहो आहे त सिंधी ॿोली सोतियाती हवाले सां इंतिहाई रचियल ऐं भरपूर ॿोली आहे। यानी दुनिया जे अक्सर ॿोलियुनि में जेके आवाज़ आहिनि उहे सिंधी माण्हू आराम सां उचारे सघे थो, हुनखे हुन में का दिक़त पेश नथी अचे, हुनखे का मुश्किल पेश नथी अचे। त सोतियाती हवाले सां असां ॾिसूं था त सिंधीअ जी इहा तमामु वॾी ख़ुसूसियत आहे ऐं ख़ासि करे जेके मख़सूस सिंधीअ जा आवाज़ आहिनि, उहो ॼे जो हुजे, ङे जो हुजे, ॾे जो हुजे, त इहे जेके आहिनि उहे असां ॾिसूं था त हिन इलाइक़े में रहंदड़ जेके ॿिया माण्हू आहिनि उहे बि उचारे कोन सघंदा आहिनि। उनखां पोइ सिंधी ॿोलीअ जे ॿियनि ख़ुसूसियतुनि जो जेकॾहिं असां ज़िक्र कयूं त सिंधी ॿोलीअ में एराब जो बि हिकिड़ो वसी निज़ाम मौजूदु आहे। यानी संदसि आख़िरी अखर ते का न का हरकत, ज़बर, ज़ेर या पेश ज़रूरु अचनि था, जंहिंसां असां ॾिसूं था त असांखे सिंधी ॿोलीअ में ख़ासि करे इसम जी जेका जिन्स हूंदी आहे उहा सुञाणण में आसानी थींदी आहे, उन में को मुंझारो पैदा कोन थींदो आहे। मिसाल तौरु हाणे छोकरो जॾहिं उन ते आख़िर में रे ते पेश अचे थो त उहो मुज़किर जी माना असांखे ॿुधाए थो, पर उन साॻे लफ़्ज़ ते जॾहिं छोकरे असां चऊं था, ज़ेर ॾियूं था, त उहो मोनस जी माना में इस्तेमालु थिए थो। कुकुड़ लफ़्ज़ जो मिसाल वठो, उते बि उन साॻे पेश ऐं ज़ेर सां मुज़किर ऐं मोनस जो पंहिंजो
असांखे ख़बर पइजी वञे थी सिर्फ़ु हिकिड़े एराब जे हवाले सां। उन इहा साॻी इहा ई ख़ासियत हुई जंहिं डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प खे मुतवजह कयो ऐं उनखे पंहिंजी ग्रामर में लिखिणो पियो त सिंधीअ जी हिकु ख़ासियत ऐं फ़ाइदेमंद ॻाल्हि इहा आहे ऐं पिणु जेका हिन खे लाॻापियल ॿोलियुनि खां मख़सूस हैसियत ॾियारे थी उहा हीअ त उन में हर इस्म, असासी लफ़्ज़, सिफ़त, ज़मीर ऐं मस्तर कमीजनि ते ख़तमु थींदा आहिनि। उन आवाज़ी पछाड़ीअ जे ज़रिए सिंधी पाण में हिकु ख़ासि लचक ऐं हरकत बरक़रार रखे थी जेका ॿियनि जदीद देसी ॿोलियुनि में अणलप आहे। इहो ई सबबु आहे जो डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प साहब खे सोचणो पियो त सिंधी हू इन नज़रिए जो हामी हुजण जे बावजूदि त सिंधी संस्कृत मां निकिती आहे, उनजी धीउ ॿोली आहे, हू उनजी अलॻि इम्तियाज़ी हैसियत ते सोचण ते मजबूर थिए थो। उनखां पोइ जेका ॿी सिंधीअ जी ख़ासियत आहे जंहिंजो बि अक्सर असांजे मुल्कनि ज़िक्र कयो आहे उहा आहे सिंधी ॿोलीअ जूं ज़मीरी पछाड़ियूं जंहिं असांजे मुल्कनि जो पाण ॾांहुं ध्यानु छिकायो आहे। मां इन जो अक्सर ज़िक्र कयो आहे उहो डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प हुजे, डॉक्टर फ़हमीदा हुसैन हुजे, डॉक्टर गुलाम अली अलाना साहिबु हुजे, उनजा ग्रामर ते लिखियलु किताब या मकाला तव्हां खोले ॾिसंदो त तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र मिलंदो। मां सिर्फ़ु हिते हिकिड़ो शाह साईं जो बैत पढ़ंदसि ऐं असां ज़मीरी पछाड़ीअ जो मिसाल ॾिसंदासीं। शाह साईं चवे थो त तेड़ो पींजर में कीन बियो जहिड़ी सूंहं संध्यास, मॾ मियाणियूं मकड़ा मिड़ई माफ़ थियास, मोर छल मथास उभो तमाची ते हणे। हिन बैत में संध्यास इज़ाफ़त सां, थियास में फ़ैल सां ऐं मथास में ज़रफ़ सां ज़मीरी पछाड़ीअ जो इस्तेमालु थियल आहे ऐं टई असांखे ज़मीर ग़ाइब जो जेको कारज आहे उहे अदा कंदे नज़र अचनि थियूं। हिते वरी मां डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जो हवालो ॾियणु चाहींदसि जंहिं लिखियो आहे त इन्हनि पछाड़ियुनि जो इस्तेमालु सिंधी ॿोलीअ जी हिकु ख़ुसूसियत आहे जेका उनखे हिंदुस्तान जे ॿियनि ॿोलियुनि में मुमताज़ करे थी, अहिड़ियुनि ज़मीरी पछाड़ियुनि खां महरूम आहिनि। उनखां पोइ फ़ारसी सिंधी ॿोलीअ सां लहचड़ में रही आहे ऐं असांजी ॾिसूं था त सिंधीअ ते उनजो काफ़ी शयुनि में असर बि आहे। हिकिड़ी ॿी ख़ासियत आहे ज़ेर इज़ाफ़त जी जेका फ़ारसीअ में इस्तेमालु थींदी आहे। असां ॾिसूं था त सिंधी ॿोलीअ में बि फ़ारसीअ जे असर करे उहा इस्तेमालु थिए पई, पर जॾहिं असां सिंधी ॿोलीअ जो पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ मुतालियो कयूं था त असांखे सिंधी ॿोलीअ में जेका ख़ासियत नज़र अचे पई उहा ज़बर इज़ाफ़त जी आहे। यानी सिंधी ॿोलीअ में ज़बर इज़ाफ़त जो जेको इस्तेमालु आहे उहो आम जाम थिए पियो। शाह साईं जी हिकिड़ी सेट पढ़णु चाहींदसि। शाह साईं चवे थो त लॻी उतर हीर सामंजुनि सिड़े संभाया। हाणे हिते उतर हीर जी जेका माना आहे यानी उतर जी हीर या उतर जी हवा उनजो मतिलबु आहे। या हिकिड़ो ॿियो बैत आहे शाह साईं जो जिते चवे थो त जहिड़ी लाली लाख जी तहिड़ी सारंग सिट, ईअं से उबन अंगिया जीअं से चुनीअ चिट, बरसी पासे भिट भरियाई कुन कराड़ जा। हिते जेके पहिरियों ॿ सिटूं आहिनि उन्हनि ॿिन्ही सिटुनि में सारंग सिट ऐं चुनीअ चिट जी जेको माना आहे यानी सारंग जी सिट ऐं चुनीअ जा चिट। हिते जेको आहे सो असां ॾिसूं था त ज़बर इज़ाफ़त जो इस्तेमालु थियल आहे। हे त शाइरी में हुयो पर असां आम पंहिंजी ॿोलीअ में बि इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल तौरु हिकिड़ो सिंधी में चवंदो आहे जीअं आम ॻाल्हाइण में घोट पीउ यानी घोट जो पीउ, त इहो जेको आहे सो ज़बर इस्तेमालु जो सिंधीअ में आम इस्तेमालु आहे। उनखां पोइ सिंधी व्याकरण मुताबिक़ जॾहिं असां मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि जो मुतालियो कयूं था त असांखे जेको सिफ़त जो मुतालियो आहे उहो बि पंहिंजो असांजो ध्यानु पाण ॾांहुं छिकाए पियो। उन में असां ॾिसूं था त कुझु ॿोलियूं दुनिया जूं अहिड़ियूं आहिनि जिते सिफ़त मौसूफ़ सां गॾु तब्दील थींदी आहे, कुझु ॿोलियूं अहिड़ियूं आहिनि जिते सिफ़त तब्दील नथी थिए, पर सिंधीअ में जॾहिं असां ॾिसूं था त इहे असांखे ॿई ख़ूबियूं नज़र अचनि पियूं जंहिंजे करे असांजे आलमनि में असांखे इख़्तिलाफ़ बि नज़र अचे पियो। जीअं भेरूमल साहिबु आहे हू चवे थो त इहा संस्कृत जी पुराणी ख़ासियत आहे, पर कुझु ॿिया आलम वरी उन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ कनि पिया। बहरहाल सिफ़त जा वरी ॿी हिकिड़ी ख़ासियत आहे सिफ़त जे क़िस्मनि जी। जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे ॿ सिफ़त जा क़िस्म आहिनि, हिकिड़ो क्वालिटिव ॿियो क्वांटिटिव, जेको वस्फ़ी ऐं अददी। त अददी सिफ़त जे हवाले सां सिंधी असां ॾिसूं था त एतिरी शाहूकार आहे त दुनिया जी शायदि ई का ॿोली एतिरी शाहूकार हुजे। मां हिते सिर्फ़ु थोरो हुनजो मिसाल ॾियणु चाहींदसि त हाणे अददी सिफ़त जा जेके मिसाल आहिनि जीअं कतारी पहिरियों, ॿियो शुमारी, हिकु ॿ टे, अंगनि जा नाला ॾेखारींदड़ अदद जीअं एको बिको ऐं मेड़ ॾेखारींदड़ अदद जीअं ॾहाको वीहारो। उनखां पोइ तनासुब ॾेखारींदड़ अदद असां वटि आहिनि जीअं हेकुणो ॿीणो या ॿिटो। वर्जाओ ॾेखारींदड़ असां वटि अदद आहिनि जीअं हेकर या हेकार, ॿीहर या ॿीहार इस्तेमालु थिए थो। ऐं भाङो ॾेखारींदड़ अदद आहिनि जीअं मुनो, अधु, चौथाई वग़ैरह। त हाणे
इहो जेको सिफ़त जी एतिरी जेका वैराइटी आहे उहा शायदि ई असांखे दुनिया जी कंहिं ॿी ॿोलीअ में नज़र अचे। त इहे जेके ऐं अहिड़ियूं ॿियूं बेशुमार जेके ख़ुसूसियतूं आहिनि उहे सिंधी ॿोलीअ जी हिकिड़ी अलॻि सुञाणप जी उन जी सूंहंद सां गॾु उन जी अलॻि सुञाणप कराइण में मददगार आहिनि, जेके ॿुधाइनि थियूं त सिंधी ॿोली हिकिड़ी क़दीम ऐं असलोकी ॿोली आहे जंहिंमें उहे ख़ूबियूं असांखे मिलनि पियूं जेके दुनिया जे ॿोलियुनि में उनजो मान मथां कनि पियूं ऐं उनखे जी जेका हैसियत आहे उहे मञाइण जे लाइ काफ़ी आहिनि। इन सां गॾु ॿियूं बेशुमार सिंधी ॿोली जूं ख़ुसूसियतूं आहिनि जिन जो असांखे पंहिंजो ॿोली जो जेको तफ़सीली मुतालियो आहे उन में नज़र अचनि पियूं। हिन जेको मकालो हुयो इन में सिर्फ़ु मूं चंद ख़ूबियुनि जो ज़िक्र कयो आहे। महिरबानी। डॉक्टर शाज़िया पिताफ़ी पंहिंजी शानदार प्रेज़ेंटेशन सां सिंधी ॿोलीअ जे चिटनि उचारनि ऐं शाह लतीफ़ जे शाइरी जे पस मंज़र में हिकिड़ो निहायत बहितरीनु ख़ुशबूदार पंहिंजो मकालो पेश कयो। असीं सिंधीअ खां पोइ हलंदासीं हुन सराइकी बेल्ट ॾांहुं जंहिंजे लाइ बि असांजो ईमान आहे त जीअं सिंधी ॿोली असांजी ओरिजिनल पंहिंजे डायलेक्ट वारी ॿोली आहे, ईअं ई सराइकी ॿोलीअ जे लाइ बि असां वटि इहो ई ख़्यालु आहे त उन पंजाबी लहजो आहे, न सिंधीअ मां निकिती आहे, उहो ख़ुदि इट सेल्फ पंहिंजी ॿोली आहे। ऐं डॉक्टर अनवर फ़िगार हिकिड़ो साहिबु असांजी महफ़िल जा एज़ाज़ी महिमान पहुची चुका आहिनि, ऐं खेनि गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते असां गॾु अची विया आहिनि। डॉक्टर अनवर फ़िगार हिकिड़ो साहिबु। सराइकी एॾी मिठी ज़ुबान आहे जो शेख अयाज़ साहिबु जिन चवंदा त सराइकी ॿोली जेका आहे उहो मूंखे सांवरे महबूब वांगुरु वणे थी। असां वटि सिंध जे हर वॾे शाइर रखियल शाह खां वठी सचल सरमस्त ताईं हर वॾे शाइर पूरे एज़ाज़ सां सराइकीअ में बेदिल साईं खां वठी बेकस साईं ताईं बहितरीनु काफ़ियूं जेके लिखियूं आहिनि। बहरहाल असीं पंहिंजे महिमान न हलंदासीं, असांजो महिमान बहावलपुर यूनिवर्सिटीअ जे इस्लामिया यूनिवर्सिटीअ सां वाबस्ता आहे ऐं ख़ुशकिस्मतीअ सां असांखे फ़ख़्रु आहे त हू सखर उबावड़े जी मिटी आहे जंहिं पंहिंजे सलाहियतुनि सां पूरे पाकिस्तान में सराइकी ॿोली जे स्कॉलर जी हैसियत में पंहिंजो वॾो नालो पैदा कयो आहे। ख़ासि संदसि सुञाणप जो हवालो फ़रीदियात आहे ऐं ख़्वाजा फ़रीद हुनजी पूरी जेका बि स्कॉलरली रिसर्च आहे उनजो ख़ासि मौज़ू आहे। ऐं निहायत मोहब्बत सां क्या हाल सुणावां दिलदा कोई मोहरम राज़ न मिलंदा, मोहरम राज़ मिली चुको ऐं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे मकाले जी जे लाइ डॉक्टर जावेद हसन चांडे साहिब जी। तो मां सराइकी ज़बान च मैं थोड़े नाल कुछ ॻाल्हि कर सकां, मैं ई फेवर वास्ते थोड़ा शुक्रगुज़ार आहियां, महिरबानी। ग्लोबल दौर में मादरी ॿोलियुनि खे दरपेश मसइला ऐं उन्हनि जो हल ऐं माज़रत, मां सभिनी खां वॾी माज़रत जेको आहे सो मूंखां तमामु वॾो माण्हू मुंहिंजे पुठियां वेठो आहे नसीर मिर्ज़ा साहिबु, मिर्ज़ा कलीश बेग जी फैमिली मां एॾो वॾो माण्हू, मां तव्हांजो महिरबानी शुक्र अदा कयां। सो इन सारे उनके विच सराइकी ज़बान के हवाले नाल गाल करण करें मैं समझदा करें करें मैं महसूस करेंदा कि सराइकी बारे गाल करेंदा तो इवें लगदे जिवें सिंधी बारे गाल थी पई है और सिंधी बारे कोई गाल सुनदा या पढ़दा तो इवें लगदे सारी गाल सराइकी के बारे थी पई है। हिस्टोरिकली दरियाए सिंध के नाल मुल्तान कने दीबल ताईं एक पूरा खिता हिस्टोरिकली गड़ रही है, कट्ठा रही है, तारीख के हर दौर कट्ठा रहा। तुस हर शय बदल सकते हो, अपना पाड़े सिरी नहीं बदल सकते, अपना हमसाया नहीं बदल सकते। और इन सेंस के विच सराइकी ज़बान को सब कने वध जड़ा तारीख दे विच कल्चरली सकाफती तौर पे, लिसानी तौर पे, तारीखी तौर पे, सियासी तौर पे जितनी सांझ सिंधी नाल रह गई है, हालांकि सराइकी ज़बान पाकिस्तान दे सेंटर की ज़बान है। जोग्राफी तौर पर जेकर देखूँ तो सराइकी ज़बान पाकिस्तान के सेंटर है, उनके एक पासे पश्तो ज़बान है, जरा इस्माइल खान करें उतों उनको पश्तो को मिलती है आ करें, दूजे पासों कोहे सुलेमान दे रगाजी खान दे उतों उनको बलोची ज़बान उनकी पाड़े से ज़बान है, और उतों झंग करें उते वन करें पंजाबी ज़बान सराइकी की पाड़े से ज़बान है, और एडू उबाड़े और सादिकाबाद वाले पासे करें सिंधी ज़बान उनकी पाड़े से ज़बान है, और चोलिस्तान दे विच और थर दे विच जिहड़ा है वो उनकी पाड़े से ज़बान मारवाड़ी है। तो ये सारिया ज़बाना के अध पाकिस्तान की वाहिद ज़बान है जी पाकिस्तान की सेंट्रल लैंग्वेज जिनको आख्या वेंदो।
ਸੋ ਇਹਦਾ ਮਤਲਬ ਹੈ ਇਹ तमाम ਜ਼ਬਾਨ ਪਾੜੇ ਦੇ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਵਾਲਾ ਜਿਹੜਾ ਸਾਰਾ ਮਤਲਬ ਹੈ ਕਲਚਰ ਹੈ, ਸਿੰਧੀ ਕਲਚਰ ਵੀ ਹੈ, ਸਰਾਇਕੀ ਕਲਚਰ ਵੀ ਹੈ, ਆਈ ਥਿੰਕ ਸੋ ਕਿ ਪੰਜਾਬੀ ਕਲਚਰ ਵੀ ਇਹੋ ਸੀ ਕਿ ਹਮਸਾਏ ਜਿਹੜੇ ਹਨ ਉਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਕਨੇ ਜੇ ਘਰ ਭਾਜੀ ਪੱਕੀ ਪਈ ਹੈ ਤੇ ਭਾਜੀ ਇੱਕ ਵੱਟੀ ਵਿੱਚ ਪਾ ਕੇ ਨਾਲ ਕੋ ਵਿਜੇ ਦੇਣ ਕਿ ਅਦਾ ਜਾਂ ਅਦੀ ਇਹ ਖਾ ਗਏ। ਜ਼ਬਾਨਾਂ ਵੀ ਇੱਕ ਦੂਜੇ ਦੇ ਨਾਲ ਸੰਗਤ ਇਵੇਂ ਹੀ ਰੱਖੇ ਨੇ ਜਿਵੇਂ ਬੰਦੇ ਰੱਖੇ ਨੇ ਨਾ, ਪਾੜੇ ਸਰੀ ਜਿਵੇਂ ਰੱਖੇ ਨੇ ਕਿ ਚਾਰ ਲਫ਼ਜ਼ ਉनको पट छोड़े, चार लफ्ज उनको घेर कीते, दू गाली हमसाए को पाड़े सरी को रसा दित्या, दू गाली उनकने सिख कीतिया। सो सराइकी ज़बान इस सेंस दे विच रिच है कि सराइकी ज़बान अपने पाड़े सरी ज़बाने को मुतासिर भी कीते और पाड़े सरी ज़बाने कने मुतासिर थई भी है। सो इहदे अंदर वो सारे गुण मौजूद हैं, लेकिन सब कने ज़्यादा अगर असां इहदा लिसानियाती मुताला करूं तो अगर डॉक्टर शाहजिया पिताफी मकाला पढ़ती पई है तो सिंधी ग्रामर के बारे जितनी गुफ्तगू करी पई वो 100% सारी गुफ्तगू सराइकी के उत्ते तुम अप्लाई कर रहे हो, लफ्ज सिंधी बदल रहे हो, सराइकी आखिया वो सारा कुछ उहे है, वो कुकड़ है वो कुकेड़ है, कोई फर्क है नहीं। नारपादी इवें थी वेंदे, मुज़क्कर बोनस इवें ठांदे, असां गरीबी में ठांदे, तो बाकी सारा सिस्टम भी सारा का सारा तकरीबन वो है। बहुत घट थोड़ा जहा सबको कितने मान करें वो भी ई वजह करें कि सियासी तौर पर जिवें पीर उसामुद्दीन राशिदी लिखा है कि जी 11वीं सदी ईस्वी दे विच जिहड़ा है वो तमीम बिन ज़ैद के दौर के मुल्तान की हुकूमत अंज थी और सिंध की हुकूमत अंज थी, तो पोलिटिकली तू अलहदा आज़ाद खुद मुख्तार रियासत थियां, तो उनके बाद सराइकी अंज जबान के तौर पर वधी है, सिंधी अलहदा जबान के तौर पर वधी है, भला इन दरम्यान थोड़ा जहा फर्क आए, वोकैबलरी के थोड़ा जहा वेरिएशन आई है। हम अस गाल करते पे ग्लोबल दौर तक पहुँचने की गाल, क्या ये ग्लोबल दौर को पहली दफ़ा साढ़े उत्ते नाज़िल थे? अज अस कहते पे कि ग्लोबलाइजेशन थी पई है, बाबा आर्या आए हैं तो ग्लोबलाइजेशन थी है, जयमल आर्या आए तो ग्लोबलाइजेशन थी है, अरब आए तो ग्लोबलाइजेशन थी है, उनके बाद तो ईरानी अफगानी तुरानी आए तो ग्लोबलाइजेशन थी है, उनके बाद अंग्रेज आए तो ग्लोबलाइजेशन थी है, और जितने तुर्क आए तो ग्लोबलाइजेशन थी है। और ये सारी ग्लोबलाइजेशन के तमाम निशान, तमाम उंजान, तमाम आसार सारे तन दे उत्ते, सारी जबान सारी बोली दे तन दे उत्ते मौजूद हैं। वो लफ्ज़े की शक्ल भी मौजूद हैं, वो ग्रामर की शक्ल दे विच भी मौजूद हैं। अज अगर अस आखो कि जी मारूम, सराइकी मारूम का मतलब मैंने उसे मारा। पाकिस्तान के अंदर मसला ग्लोबलाइजेशन का नहीं है, इसके लिए कल्चर के माहिरीन ने, लिंग्विस्ट एक तरफ है, लिंग्विस्टिक्स के लोग अपनी जगह पे काम कर रहे हैं, कल्चर के माहिरीन ने एक नई टर्म ईजाद की थी, उन्होंने ग्लोबलाइजेशन की बी उड़ा के एक लफ्ज और डाला है, बी की जगह उन्होंने डाल दिया है सी, एंड दैट मेक्स ग्लोबलाइजेशन। ग्लोबलाइजेशन के अंदर वो लिंगुआ फ्रांका जो आपके अपने खित्ते की, अपने इलाके की जबान है, जो छोटी जबानों को खा रही है, वो ज्यादा खतरा है बामुकाबला इंटरनेशनल ग्लोबल लैंग्वेज के। पाकिस्तान के लिंग्विस्ट को, जो कल मेरा दोस्त जामी चांडियो बात कर रहा था कि हमारे लिंग्विस्ट को ओरिजिनल काम करना चाहिए। आई एम सॉरी डॉक्टर अब्दुल गफूर मेमन साहब से मैं माजरत करता हूँ, मैं माजी साहब से भी माजरत करता हूँ कि मैं ये 15-20 दिन महीना पहले मुझे लैंग्वेज अथॉरिटी की तरफ से कहा गया कि जी इस टॉपिक के ऊपर आपने गुफ्तगू करनी है, पेपर पढ़ना है। पेपर लिखना, रिसर्च करना जान निकालने वाला काम है। रात मदद अली सिंधी साहब फरमा रहे थे कि जी मुझे पता चला कि जी फलां बंदे की जो मैयत है वो जहाज एक तैयारे के ज़रिए वहाँ भिजवाई गई, कह लगे 48 की बात है, हशू जी गाल थी, जिंदा भेजा गया, सॉरी हाँ, उसको जहाज पे भेज दिया गया। इन्होंने कहा मैंने रिसर्च करनी थी, मुझे मसला आया कि जी कौन सा उस वक्त PIA था, कौन सा जहाज था। अगर आप एक रिसर्चर हैं, आप लिख देते कि जी मैंने वो बस इतना लिख देते कि उसको जहाज पे भिजवा दिया गया। इन्होंने कहा नहीं, मैंने रिसर्च की, मुझे पता चला कि उस वक्त जो है वो इस्फहानी की ओरिएंट एक्सप्रेस चलती थी, ओरिएंट एयरवेज सॉरी, ओरिएंट एयरवेज उस वक्त चलती थी। सो दिट इज रिसर्च कि जी आप जब रिसर्च करते हो तो आपको हकायक की तह तक जाना चाहिए। आज अगर मैं सराइकी ज़बान के बारे में बात करता हूँ तो मुझे इस बात के बारे में इल्म है, मुझे पता है, और उसको सारे अंग अखर जो हैं, सारे उसके आदाद शुमार जो हैं, सारा उसका डेटा जो है उस पर बात होनी चाहिए कि जनाब ये डेटा है कि सिंधी सराइकी की इतनी पॉपुलेशन जो है वो इस वक्त हमारे आज के 2017 के जो हमारे सेंसस आए हैं, हम इसे थोड़ा किसी हद तक समझ सकते हैं कि लेटेस्ट हैं। हालांकि उसके ऊपर पूरा पाकिस्तान चीख रहा है कि ये आदाद शुमार गलत हैं।
बहुत से उसके ऊपर एतराज़ात हैं, ऑब्जेक्शन हैं कि ये सिंध की आबादी घटाई गई है, कोई कहता है कराची की आबादी घटाई गई है, कोई कहता है सराइकी में 6 सीटें घटा दी हैं आपने, फलां जगह पे ये कर। ये भी हमारे यहाँ एक बड़ा प्रॉब्लम है कि एक रिसर्चर को सही आदाद व शुमार अपनी रिसर्च के लिए नहीं मिलते कि वो फैसला कर सके कि पाकिस्तान में कौन सी ज़बान कितनी है और कौन सी ज़बान कितनी देहातों में बोली जाती है, कौन सी ज़बान कितनी शहरों में बोली जाती है, अर्बनाइजेशन का प्रोसेस पाकिस्तान के अंदर किस तरह चल रहा है, और उस अर्बनाइजेशन के प्रोसेस के अंदर उस अर्बन एरिया के अंदर कौन सी ज़बान किस ज़बान को मार रही है। अगर एक सिंधी आदमी का अपना मजदूरी करने के लिए कराची जाता है, एक सराइकी आदमी मजदूरी करने के लिए कराची आता है, तो कराची आने के बाद उसकी लैंग्वेज शिफ्ट जो है उर्दू की तरफ होती है कि नहीं होती, अगर होती है तो कितने % होती है और उसके सबब क्या हैं। ये वो रिसर्च डाटा है जिसके ऊपर हमारे यहाँ, जैसे कल जामी चाड़ियों ने बात की कि जी हम संजीदगी के साथ काम करने वाले लोग अब कम रह गए हैं, क्योंकि संजीदगी से काम करना आपकी जान निकालता है। यू मस्ट हैव टू गो इन फील्ड, वञो तव्हां सॼा डाटा गॾु करियो, तव्हां फॉर्म ठाहियो, माण्हुनि खां वञी इंटरव्यूज़ करियो, उनजी सॼी रिकॉर्ड करियो, रिकॉर्ड करण खां पोइ उन डेटा जी एनालिसिस करियो, एनालिसिस खां पोइ वञी तव्हां कंहिं बुनियाद ते ॻाल्हि करियो त हा पाकिस्तान जे अंदरि ज़बाननि जी सूरत हाल ग्लोबलाइज़ेशन जे करे जेका नुक़सान जी शिकार आहे, या ग्लोबलाइज़ेशन खां अलावा ग्लोकलाइज़ेशन आहे जेका लोकल मंडी ऐं मार्केट जे सिस्टम में, लोकल लिंगवा फ्रांका जे सिस्टम जे करे, लोकल एजुकेशन पॉलिसी जे करे, लोकल एजुकेशन सिस्टम जे करे हितां जी ॿोलियूं जेके आहिनि उहे ख़तरे जो शिकार आहिनि। टीं ॻाल्हि जेका अहम ॻाल्हि आहे त सराइकी, त मूं जीअं चयो त 4 या 5 करोड़ माण्हू आहिनि सराइकी, ऐं सराइकी न मरंदी, फ़िलहाल कोन थी मरे, अहिड़ो को ख़तरो कोन्हे, सिंधी बि नथी मरे। पाकिस्तान में हाणे असांखे जी ख़बर पई आहे इन पंहिंजे ग्लोबल दौर में कंप्यूटर जे करे असांखे ख़बर पई आहे त पाकिस्तान में 56 खां मथे ॿोलियूं जेके आहिनि उहे ॻाल्हायूं थी वञनि, 60 जे क़रीब, 50 ऐं 60 जे विच में ॻाल्हायूं थी वञनि। घणनि ॿोलियुनि जा नाला ईंदा आहिनि असांखे, असां सभु आलिम वेठा आहियूं, असांखे घणनि ॿोलियुनि जा नाला ईंदा आहिनि, 5 7 वधि में वधि। केरु ॻाल्हाईंदो उन्हनि ॿोलियुनि जे बारे में जेके पाकिस्तान में उहे ॿोलियूं। मूं गुज़िरियल साल जेको आहे, साल या 1.5 साल थियो आहे, साल बि कोन थियो आहे मुंहिंजे ख़्याल में, मां जंग अख़बार में ख़बर पढ़ी त सवात जे इलाइक़े में हिकिड़ी ॿोली जी ॻाल्हाइण वारी आख़िरी औरत गुज़ारे वई, BBC ते इहा स्टोरी मौजूदु आहे त सवात जे इलाइक़े में हिकिड़ी ॿोली हुई जंहिंजी आख़िरी ॻाल्हाइण वारी पौड़ी बि गुज़ारे वई हिन साल में BBC ते मौजूदु आहे इहा स्टोरी। ॿोली ख़तमु थी वई, गुज़ारे वई, आख़िरी बि गुज़ारे वई। उनजे बारे में केरु सोचींदो, बल्ती जे बारे में केरु सोचींदो, शिनार जे बारे में केरु सोचींदो, खोवार जे बारे में केरु सोचींदो, कोहिस्तानी जे बारे में केरु सोचींदो, तुरवाली जे बारे में केरु सोचींदो। ॿोलियूं आहिनि पाकिस्तान में जंहिंजा ॻाल्हाइण वारा जेके आहिनि 2000 आहिनि, 3000 आहिनि, 5000 आहिनि, 10000 आहिनि, 7000 आहिनि, 12000 आहिनि, ऐं किथे वञी 100 में बचिया आहिनि, सैकड़नि में बचिया आहिनि, 200 300 250। उन्हनि जा ॿार जेके आहिनि उन्हनि खे ॿुधायो त उन्हनि जी प्राइड न आहे, उन्हनि जो फ़ख़ुरु न आहे, उन्हनि जो कल्चर न आहे, उहे पंहिंजी ॿोली जे बारे में न आहिनि सोचींदा। एक्ज़ैक्टली मरणु जेको आहे कंहिं हिकिड़े माण्हू जो मरणु हुजे, भले उहो सिंधी जो मरणु हुजे, भले सराइकी जो मरणु हुजे, भले कंहिं तुरवाली जो मरणु हुजे, मरणु बराबरि आहे। मौत उन लाइ बि ओतिरो ई आहे, असां लाइ बि ओतिरो ई आहे। असां उन जे बारे में छो था सोचूं। सो पाकिस्तान में इंडेंजर्ड लैंग्वेज जेके आहिनि, अगर कोई ज़बान सिंध के अंदर हम बात करते हैं कि जी ये डाटकी जो है सिंधी ॻाल्हाए जाए, मर की बोली जेका है उहा सिंधी जो आहे, कुश की बोली जेका है माथेले उबाड़े जी ॿोली, डॉक्टर फाज़िल शेख साहब जेको किताब तव्हां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी छपायो आहे, माथेले उबाड़े जी ॿोली में तव्हां ॿोली पढ़ियो ऐं मूंखे ॿुधायो त कहिड़ो सिंधी आहे जेको उन ॿोली खे सम्झंदो आहे, कोशन जी ॿोली केरु सम्झंदो आहे, मार की ॿोली किथे ॻाल्हाए बि आहे तव्हां वटि। सो दे आर इंडिपेंडेंट एटलीस्ट वैराइटी ऑफ लैंग्वेज। हू विल सेव दीज वैराइटीज़। मार की ॿोली ते कमु छो थींदो आहे, कोश की ॿोली ते कमु छो थींदो आहे। मूं वटि उबाड़े में ॿोलियुनि जा गंज लॻा पिया आहिनि, उबाड़े जी एरिया में, इन तालके में, उबाड़े में, उबाड़े ऐं माथेले जे तालके में एतिरियूं ॿोलियूं पियूं आहिनि। असां सभिनी खे सिंधी चई जेको आहे गुज़ारे वेंदा आहियूं। सेम कमु जेको आहे उते थिए थो, पख्तूनख्वा में थिए थो। पख्तूनख्वा में सभु ॿोलियूं जेके आहिनि पश्तो ॿोली जे हेठि अचियूं आहिनि, या हिंदको ॿोली, बसि 2 ॿोलियूं आहिनि न। जेको नालो असां वठंदा आहियूं तो पापा पख्तूनख्वा के अंदर सिर्फ 2 ज़बानें हैं, पश्तो है या हिंदको है। ये बाकी जो छोटी छोटी ज़बानें पड़ी हुई हैं, इनके बारे में कौन बात करेगा? इनके बारे में बात करने की जरूरत है। दीज आर द इंडेंजर्ड लैंग्वेजेस एंड दीज माय ओपिनियन इज दिस कि दीज लैंग्वेजेस आर नॉट इंडेंजर्ड बिकॉज ऑफ द ग्लोबलाइजेशन। दीज लैंग्वेज आर इंडेंजर्ड बिकॉज ऑफ द ग्लोबलाइजेशन। जेको असां लोकली करियूं, असां लोकली जेको सलूक था करियूं। 70 सालनि में पाकिस्तान जे अंदरि ॿोलियुनि सां असां जेको सलूक कयो आहे, उहो सलूक ही असांजे ॿोलियुनि खे ख़तरो ॾिए थो।
बाक़ी ग्लोबल दौर असांखे ख़तरो नथो ॾिए। उन जो कुझु करिणो आहे असां सां उहो थींदो। असांजी जनरेशन जेकॾहिं शिफ्ट करे थी, लैंग्वेज शिफ्ट अञा एॾी सवली न आहे। लैंग्वेज शिफ्ट तमामु ॾुखियो कमु आहे। अर्बनाइज़ेशन जी लेवल असां वटि छा आहे, अञा एतिरी कोन थी आहे, थी रही आहे, बिल्कुलु थी रही आहे। उन जा कुझु उपाउ करे वठी था सघजनि। इहो कमु करे सघिजे थो त उन खे कहिड़े तरीक़े सां बहितर करे सघूं था। चौथी नंबर ॻाल्हि जेका आहे, मोस्ट इंपॉर्टेंट थिंग इज़ दिस कि ॿोलियुनि जे बारे में ॿ नुक़्ता नज़र आहिनि। हिकिड़ो त आहे सोशल लिंग्विस्टिक्स जो नुक़्ता नज़र, त ॿोली जेका आहे उहा ड्राइव करे थी हर शइ खे। ॿोली जी ताक़त आहे, ॿोली ग्रामर में ताक़त आहे, ॿोली जेका वोकेबलरी में सखारी आहे, ॿोली फलाणी शइ में ताक़तवर आहे। ॿोली इट्स सेल्फ जेका आहे ख़ुदि को फिनोमेना आहे। ॿियो आहे सोशियोलॉजी ऑफ लैंग्वेज जो नुक़्ता नज़र, त ॿोली का शइ न आहे, ॿोली खे ड्राइव था कनि ॿोली ॻाल्हाइण वारा। सो ॻाल्हाइण वारा जेतिरा सखारा आहिनि, ॿोली ओतिरी सखारी आहे। ॻाल्हाइण वारनि जो जेको किरदारु आहे, ॿोली बि उहा किरदारु अदा कंदी। अंग्रेज़ी जेकॾहिं किलर लैंग्वेज आहे, छा अंग्रेज़ी वटि को बंदूकूं गनूं ऐं मशीनूं आहिनि जेके उन अची सॼी दुनिया जी ॿोलियुनि ते हलाया आहिनि ऐं माण्हू ॿोलियूं मारे छॾियूं अथनि। बाबा दुनिया के अंदर अंग्रेज़ी ने गोलियां चलाकर ज़बानें नहीं मारी। सो ज़बान के पास कोई तोप नहीं होती, कोई तलवार नहीं होता, कोई हथियार नहीं होता। ज़बान बोलने वाले जो हैं वो अपनी ज़बानों को कॉलोनाइज करते हैं, अपनी ज़बानों को आगे बढ़ाते हैं या पीछे हटाते हैं, अपनी ज़बानों के बारे में फ़ख्र को बढ़ाते हैं, अपनी ज़बानों के बारे में प्राइड को आगे करते हैं, अपनी ज़बानों की लैंग्वेज प्लानिंग के हवाले से, अपनी माशी प्लानिंग के हवाले से, बाकी प्लानिंग्स के हवाले से, या उनको कम करते हैं। हमारे यहाँ प्रॉब्लम आ रहा है कि कुछ वक्त पहले था ये हमारे कल बात हुई है, किसने अच्छी बात की कि हमारे यहाँ इंटर लिंग्विस्टिक मैरिजेस होती हैं। तो कहीं किसी घर के अंदर जो है वो माँ की ज़बान प्रीवेल कर जाती है। हमारे यहाँ इंटर कल्चरल मैरिजेस होती हैं, उसमें उस इंटर कल्चरल मैरिज में हमें एडवांटेज लेना चाहिए कि अगर माँ उसकी उर्दू बोलने वाली है, पंजाबी बोलने वाली है, बाप सिंधी बोलने वाला है, सराइकी बोलने वाला है, पश्तो बोलने वाला है, तो उसे अपने बच्चों को दोनों ज़बानें सिखानी चाहिए। मेरा एक कुलीग है बावलपुर यूनिवर्सिटी में, मेरे घर के साथ रहता है, कॉलोनी में यूनिवर्सिटी के अंदर रहता है, हाउसिंग के अंदर, बलोच है वो, तोसे का है, सईद बुजदार। उसने शादी वहाँ की है, वो बलोची स्पीकिंग है, उसने शादी वहीं बावलपुर में की है और पंजाबी स्पीकिंग अराई फैमिली में की है। वो उसकी छोटी छोटी प्यारी प्यारी बच्चियाँ हैं, 2-2, 3-3 साल, 4-4 साल की। मेरा बिल्कुल साथ नेबर है। तो वो मैं बड़ा हैरान हुआ कि उसकी बीवी पंजाबी स्पीकिंग है, अराई है पंजाबी स्पीकिंग में। फिर पाल साहब कहते हैं कि जी अराई जो है वो पक्का पंजाबी स्पीकिंग है। अच्छा, पक्का पंजाबी स्पीकिंग है। हाँ, सिंधी स्पीकिंग भी अराई है। हाँ एग्जैक्टली यार, अराई सराइकी स्पीकिंग भी है, एग्जैक्टली है। तो वो अपने घर के अंदर मैंने उन छोटी बच्चियों को देखा है, मासूम बच्चियों को, वो बलोची भी बोलती हैं, वो उर्दू भी बोलती हैं, वो पंजाबी भी बोलती हैं। ये रोल है आपकी फैमिली के अंदर, के बजाय इसके कि मैं इस बात को बैठ के रहूं कि मेरा बेटा सचल चांडियो जो है वो अब जो है वो सराइकी नहीं बोलता, अब तो वो अंग्रेजी बोलता है, उसने ओ लेवल किया, ए लेवल किया, ये किया, फलां किया। तो मुझे उसके ऊपर कंसंट्रेट करना है कि तुम अंग्रेजी बोलो लेकिन साथ में उसके सराइकी भी बोलो। उसकी माँ सराइकी है, अगर पंजाबी होती तो मैं उसे कहता पंजाबी भी बोलो, नो प्रॉब्लम। सो हमें इस चीज़ के ऊपर कंसंट्रेट करना है कि अपने बच्चे की ताकत को बढ़ाएं। बच्चे की ताकत बढ़ती है, वो जितनी ज़बानों में बात कर सकता है उतने ज़्यादा लोगों के साथ मोहब्बत कर सकता है। ज़बानें जितनी ज़्यादा आपको आएंगी, मोहब्बत का डा उतना ज़्यादा आपको आएगा। थैंक यू वेरी मच। बहुत शुक्रिया मोहतरम साईं डॉक्टर जावेद हसन चाडियो साहब। सराइकी ॿोलीअ जे पस मंज़र में निहायत अहम ॻाल्हियूं कयूं। उहा ॿोली जंहिंजे लाइ पाण चयूं त इंटर यानी मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ शादियूं जेके आहिनि उन जो हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां त मुंहिंजी घर में मुंहिंजी वाइफ आई त उहा उर्दू ॻाल्हाईंदी हुई ऐं आउं सिंधी आहियां। त मुंहिंजा ॿारनि हिकिड़ी अजीब, आउं सॼो ॾींहुं रेडियो पाकिस्तान ते घर वञा त हिकिड़ी नए क़िस्म जी ॿोली दरियाफ़्त थी चुकी हुई। मूं ओचितो ॿुधो त मुंहिंजी नंढड़ी कमरे मां रड़ कई त अम्मा कमरे में काकरोच घुसे पियो। त अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी ॿोली जेका आहे दरियाफ़्त थी चुकी आहे। हिन वक़्तु सिंध जे अक्सर घरनि में इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। सर में सराइकी त नहीं आउंदी है पर थोरी आउंदी है, पर मेरे को साईं पंजाबी भी आउंदी है, त वरी उर्दू त एॾी अचे थी जो बसि शायदि उर्दू माण्हुनि खे बि एतिरी न ईंदी हूंदी। पंजाबीअ में एक मुनीर न्याज़ी दा शेर है, हर्फ एक दूजे हर्फ दा पर्दा, हर्फ
ایک دوجے حرف دا پردہ میتھوں قیاس نہ ہویا ساری حیاتی حرف لکھے پر حرف شناس نہ ہویا حرف جی گال لکھتی جو ہر بولیے میں تھے تو پر اب میں جس زبان کا تذکرہ کروں گا اس کے حروف کی جتنی تعریف کی جائے وہ کم ہے. وفائی صاحب ہمارے علی نواز وفائی صاحب فرماتے تھے کہ یہ دیکھو عجب اتفاق ہے کہ ہم زبانوں کے درمیان جو لڑ رہے ہیں تو یہ جو حرف ہوتا ہے وہ سندھی کا اور اردو کا، اردو بھی 4 حرف پر مشتمل ہے تو سندھی بھی 4 حرف پر مشتمل ہے، غالب 4 حرف پر مشتمل ہے تو لطیف بھی 4 حرف پر مشتمل ہے، تو پھر آپ دیکھیں کہ محبت بھی 4 حرف پر مشتمل ہے. تو اردو زبان وہ ہے کہ جس کے لیے میر انیس نے کہا کہ لفظ ہیں یا گوہر شہوار کی لڑیاں انیس، حرف ہیں یا گوہر شہوار کی لڑیاں انیس، جوہری بھی اس طرح موتی پرو سکتا نہیں. کائنات میں اردو زبان ایک بہت ہی حسین زبان، کئی زبانوں سے مل کر جو ایک لہجہ بنا ہے جس میں غالب ہے شمع رنگ میں جلتی ہے سحر ہونے تک، جس میں میر صاحب ہیں جبیں سجدہ کرتے ہی سر سے گئی حق بندگی ہم ادا کر چلے. پھر فیض احمد فیض صاحب ہیں اور ان کے شعر سے میں آج جو ہماری اسکالر تشریف لائیں گی جن کا تعلق علامہ اقبال اوپن یونیورسٹی سے ہے، اردو زبان سے وابستگی ہے، اور علامہ اقبال اوپن یونیورسٹی کے پاکستان اسٹڈیز کے زبانوں کے جو شعبہ ہے اس سے ان کا تعلق ہے. میں فیض صاحب کا شعر پڑھوں گا اور وہ آ کر آپ سے اپنی گفتگو فرمائیں گی. رنگ پیراہن کا خوشبو زلف لہرانے کا نام، رنگ پیراہن کا خوشبو زلف لہرانے کا نام، موسم گل ہے تمہارے بام پر آنے کا نام. ڈاکٹر سعدیہ طاہر. زبانیں اپنے بولنے والوں کے دم سے زندہ رہتی ہیں. کسی دھرتی کے باسی جب اپنی زبان کے ساتھ ربط ختم کر دیتے ہیں تو کوئی حکومتی سرپرستی یا اتھارٹیوں کی جو اقدامات ہوتے ہیں وہ کام میں نہیں آتے، وہ رائگاں رہتے ہیں، وہ لاحاصل رہتے ہیں. سو آپ نے اپنی زبان کو زندہ رکھا ہے. سندھ لینگویج اتھارٹی اور ڈاکٹر عبدالغفور میمن جیسے لوگ تو سندھی زبان کی ترقی، اس کے فروغ اور اس کی اشاعت میں کوشاں ہیں کیونکہ آپ نے اس زبان کو زندہ رکھا ہے. میں اس کے بعد ڈاکٹر صاحب کو مبارکباد پیش کرنا چاہوں گی کہ اتنی بھرپور کانفرنس کا انعقاد کیا. کل سے سندھی زبان میں اتنی بھرپور گفتگو اور مقالے سنے ہیں کہ ابھی دل چاہ رہا تھا کہ کشمیر کی مختلف بولیوں اور سندھی کے درمیان جو لسانیاتی ربط ہے اس پہ بات کروں، اردو پہ بات کرنے کی بجائے. مگر میں نے اپنے اس مقالے میں اردو کو درپیش کچھ قومی اور بین الاقوامی جو سطح پر درپیش مسائل ہیں ان کے حوالے سے بات کی ہے. اردو کو بھی اس کے بولنے والوں کے ساتھ اردو کا ربط ہے اور انہوں نے اس کو زندہ بھی رکھا ہے سندھی کی طرح سے، اور اس کی بقا کی جو جنگ ہے وہ نہیں ہے، بلکہ جس اس کا فروغ بھی جاری ہے، لیکن جس ڈھنگ سے اس کا فروغ ہو رہا ہے اس پہ کچھ تحفظات ضرور ہیں. میرا تعلق بنیادی طور پہ لسانیات سے نہیں ہے، اس لیے لسانیات کی بہت باریکیوں میں جانے کی بجائے اور فیکٹس اینڈ فگر اعداد و شمار میں نہیں جاؤں گی. تاہم عمومی طور پہ جو مسائل ہمیں اردو کے حوالے سے پیش آتے ہیں مقامی سطح پہ اور عالمی سطح پہ، اس پہ تھوڑی سی گفتگو اختصار کے ساتھ پیش کروں گی. آج اردو پاکستان کی قومی زبان ہے، مگر اس کے ساتھ ساتھ ایشیا، یورپ اور امریکہ میں اپنی بین الاقوامی شناخت رکھتی ہے. جہاں جہاں برصغیر کے لوگ بھاری اکثریت میں کام کر رہے ہیں وہاں وہاں اردو زبان بھی ان کی بول چال کی زبان ہے اور اس کا اثر مقامی آبادی پر بھی پھیل رہا ہے. بیرونی ممالک میں اردو کی یہ مقبولیت اور اردو کا یہ فروغ ہندوستانی حکومت کے لیے سوہانے روح ہے. ہندوستانی حکومت اردو بولنے والوں کو بھی ہندی بولنے والوں میں شمار کر کے یہ ثابت کرنے میں کوشاں ہے کہ ہندی دنیا کی 2-3 بڑی زبانوں میں سے ایک ہے. اس ضمن میں اردو کے مشہور محقق ڈاکٹر گیان چند نے سال 2005 میں ایک بھاشا 2 لکھاوٹ 2 ادب شائع کی اور 2-3 برس کے بعد ہندوستانی حکومت نے نیو یارک میں بطور خاص ایک کانفرنس
کا انعقاد کیا جس میں ہندی اور اردو کے مشترک زبان ہونے کے موضوع پر استدلال پیش کیا گیا۔ آخری اجلاس میں اردو کو دیوناگری رسم الخط میں اقوام متحدہ کی زبان بنانے کی تجویز کو ایک قرارداد کی شکل میں منظور کرانے کی کوشش کی گئی، مگر ہندوستانی اور پاکستانی ادیبوں کی اکثریت نے اس قرارداد کو مسترد کر دیا۔ ان کا کہنا یہ تھا کہ ہندی اور اردو دو مختلف زبانیں ہیں، اس لیے اردو بولنے والوں کو ہندی بولنے والوں میں شامل نہیں کیا جا سکتا۔ جہاں تک تحقیق کی سطح پر گیان چند جین کے ایک بھاشا دو لکھاوٹ دو ادب کے نظریے کا تعلق ہے، اسے غیر سائنسی کہہ کر رد کر دیا گیا۔ نتیجہ یہ کہ ہندوستانی حکومت کی اردو بولنے والوں کو ہندی بولنے والوں میں شامل کرنے کی حکمت عملی اپنی موت آپ مر گئی۔ تب سے لے کر اب تک بین الاقوامی سطح پر اس سوال کو نہیں اٹھایا گیا، مگر ہندوستانی سرکار اس پر اب بھی قائم ہے، اور یوں خود ہندوستان کے اندر اردو لکھنے والوں اور ہندی لکھنے والوں کے درمیان یہ نظریاتی اختلاف برقرار ہے۔ جہاں تک آج کے موضوع کا تعلق ہے، سید سلیمان ندوی وہ پہلے محقق ہیں جنہوں نے سندھ کو اردو کی پیدائش اور ابتدائی ارتقاء کا خطہ قرار دیا۔ بعد ازاں پیر حسام الدین راشدی نے اس نظریے کی تصدیق کرتے ہوئے اردو کو سندھ کی زبان قرار دیا۔ جس زمانے میں یہ نظریہ پیش کیا گیا، اسی زمانے میں حافظ محمود شیرانی نے اردو کو پنجاب کی زبان قرار دیا۔ ڈاکٹر عبدالرزاق صابر نے بلوچستان کو اردو کی جنم بھومی قرار دیا، اور خاطر غزنوی نے ہندکو کو اردو کی اولین صورت قرار دیا۔ یہ اس زمانے کے حوالے سے تحقیقات تھیں جب اردو اپنے ابتدائی مراحل طے کر رہی تھی۔ اس سارے زمانے میں مغلیہ سلطنت کے سردار دربار میں فارسی زبان کا راج تھا۔ جب مغلیہ عہد کا زوال اپنی انتہا کو پہنچا تو پھر مغل دربار میں اردو کو رسائی ملی اور اسے اردو معلیٰ بنا دیا گیا، یعنی عوام کی زبان سے مختلف فارسی آمیز اردو کو رواج دینے کی کوششیں عام ہوئی۔ یہ وہ زمانہ تھا جب ایسٹ انڈیا کمپنی مغلوں کے اقتدار کو ختم کر کے ہندوستان کو سلطنت برطانیہ کا ایک حصہ بنانے میں کوشاں تھی۔ مغلوں کی شکست اور سلطنت برطانیہ کے قیام کے بعد رفتہ رفتہ فارسی کی جگہ انگریزی نے لے لی اور اردو پھر سے فقط عوام کی زبان رہ گئی۔ تحریک پاکستان کے دوران رابطہ عوام کی مہم نے زور پکڑا تو کلکتہ سے لے کر پشاور تک مختلف زبانیں بولنے والے مسلمانوں کے درمیان رابطے کی زبان اردو بن گئی۔ تحریک پاکستان کی زبان بن جانے کے بعد اسے پاکستان کی قومی زبان کا منصب عطا ہوا۔ بانیان پاکستان کی وفات کے بعد پاکستان کی مسند اقتدار پر برطانوی تربیت یافتہ افسر شاہی متمکن ہو گئی، چنانچہ اردو کو پاکستان میں سب سے بڑا چیلنج افسر شاہی کی انگریزی نواز پالیسیوں سے ان کی حکمت عملی سے ہے پیش آیا۔ جہاں تک اردو زبان کو درپیش اندرونی چیلنج کا تعلق ہے، وہ تب سے لے کر اب تک پاکستان کے حکمران طبقے سے ہے۔ یہ طبقہ افسر شاہی کی ذہنیت سے مرعوب ہے۔ نتیجہ یہ کہ اردو کو پاکستان میں آج تک دفتری، سرکاری اور عدالتی زبان کا مقام نہیں ملا۔ اردو کو سب سے بڑا اندرونی چیلنج یہی ہے۔ جو طبقہ اردو زبان کی بجائے انگریزی کی حمایت میں کوشاں چلا آ رہا ہے، وہ یہی دلیل دیتا ہے کہ آج پوری دنیا ایک گلوبل ولیج بن چکی ہے۔ اس لیے ہمیں انگریزی کسی گلوبل زبان کو ہی ترک نہیں کرنا چاہیے، اسی کو اپنانا چاہیے۔ انگریزی زبان کا علمی مقام اپنی جگہ، مگر اردو کی قیمت پر نہیں۔ پاکستان کا یہی طبقہ خواتین حضرات الیکٹرانک میڈیا میں بھی اردو میں انگریزی کے الفاظ کا پیوند لگا کر اردو کو بگاڑنے کا سبب بن رہا ہے۔ اسی طرح سوشل میڈیا میں بھی اردو کا رسم الخط بڑی حد تک انگریزی ہو کر رہ گیا ہے۔ یہ بھی اردو کے لیے کسی ایک چیلنج سے کم نہیں ہے۔ ان تمام مسائل کے باوجود اردو کا ماضی ہمیں نت نئے چیلنجز سے بحسن خوبی عہدہ برا ہونے کی رجائیت بخشتا ہے۔ مجھے یقین ہے کہ جس طرح ایسٹ انڈیا کمپنی کے عہد سے لے کر آج تک اردو ہر مشکل پر قابو پا کر آگے بڑھتی اور ترقی کرتی چلی آئی ہے، اسی طرح مستقبل میں بھی اسی طاقت سے کام لے کر ہر چیلنج سے عہدہ برا ہوگی۔ بہت شکریہ۔ بہت شکریہ محترمہ ڈاکٹر سعدیہ طاہر صاحبہ، آپ کا تعلق کشمیر سے ہے اور آپ علامہ اقبال اوپن یونیورسٹی اسلام آباد سے آج کی اس تقریب کے لیے خصوصی طور پر حیدرآباد تشریف لائیں، آپ کا بہت بہت شکریہ۔ بس حاضرین، اسی ہانے پنجے ہکڑے اڑے
मकाला निगार खे ॿुधंदासीं, जंहिंजो बुनियादी तहक़ीक़ जो मौज़ू आहे सिंधी कहाणीअ में तरक़ी पसंद तहरीक जो असर। नारायण श्याम जो शेर आहे त पढ़ंदे कहाणी ओचितो बिजली हली वई, किरदार पंहिंजी छात छॾे रोशनी विया। तरक़ी पसंद तहरीक जे अफ़साना निगारनि जे पस मंज़र में हुनजी तहक़ीक़ निहायत जामे तहक़ीक़ आहे, जंहिंमें असांजे सिंध जे हर वॾे अफ़साना निगार जंहिं रोशन ख़यालीअ जो मुज़ाहिरो कयो उहो हुनजे PhD जो हिसो आहे। पाण अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ जे ॿोलीअ वारे शोबे सां वाबस्ता आहिनि ऐं संदन बुनियादी जेको मिटी आहे उहा कंबर जी आहे, जेका असांजे आलिमनि जी मिटी आहे, जामी चांडियो साहिब जी मिटी आहे। तारिक आलम, दारा आलम, अबड़ो, कैस आलम, अयाज़ आलम, इहे सभई जेके आलिम आहिनि उहे सभई असांजे कंबर जी मिटीअ मां उभरिया आहिनि। मुंहिंजो इशारो पंहिंजे स्कॉलर दोस्त ॾांहुं आहे जंहिंखे आउं गुफ़्तगू जी दावत ॾींदुसि, डॉक्टर हाकिम अली बुर्रो साहब। हीअ ॿ रोज़ा क़ौमी कॉन्फ्रेंस सिंधी ॿोली जो बाख्तियार इदारे तरफ़ां ग्लोबल दौर में मादरनि ॿोलियुनि खे दरपेश मसइला ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल जे हवाले सां मां पंहिंजे उस्ताद डॉक्टर गफ़ूर मेमण साहिब जो खे तमामु दिलि जी गहराइण सां मुबारक ॾियां थो कामयाबु कॉन्फ्रेंस करण ते। ऐं मुंहिंजो जेकी टॉपिक आहे जो ग्लोबल दौर में सिंधी ॿोली खे दरपेश मसइला ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल। ॿोली माण्हुनि जी सोचुनि, उमंगुनि ऐं ख़्यालनि तोड़े नज़रियनि ऐं तहज़ीबी समाजी इक़्तिसादी कारकर्दगी जो दस्तावेज़ हूंदी आहे। उहा माण्हुनि में राब्ते ऐं ॻांढापे जो मुमकिन असराइतो ऐं सगारो ज़रियो पिणु हूंदी आहे। जेतोणीकि दुनिया में ॻाल्हाईंदड़ सभई ॿोलियूं इंसान ज़ात सां मुहबत ऐं अमन जो दर्स ॾियनि थियूं, कीने ऐं हकारत खां मना कनि थियूं, अमन जी पटी पढ़ण जो दर्स ॾियनि थियूं, पर कंहिं बि समाज में मादरी ॿोली जी अहमियत सभ खां वधीक नुमायां हुजे थी। दुनिया जी इहा मञियल हक़ीक़त आहे त हर ॿार खे मादरी ॿोली में तालीम ॾियणु संदन हर ॿार जो बुनियादी ऐं पहिरियों हक़ु आहे। सिंधी ज़ुबान हज़ारे सदियूं अगाटी ऐं दुनिया जी सभ खां वधीक शाहूकार ॿोली कोठिजे थी। सिंधी ॿोली हज़ारे सालनि जी तारीख़ रखे थी, जंहिंजो शुमार दुनिया जी क़दीम तरीन ॿोलियुनि में थिए थो। जेतिरी सिंधू तहज़ीब जी तारीख़ क़दीम आहे, एतिरी ई सिंधी ॿोली जी तारीख़ क़दीम आहे। दुनिया में तक़रीबन 7000 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। दुनिया जे नक्शे तां केतिरियूं ॿोलियूं मिटिजी रहियूं आहिनि ऐं केतिरियूं ॿोलियूं ख़तमु थियण जी लकीर ते अची बीठियूं आहिनि। पाकिस्तान में 72 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। फ़क़ति 18 ॿोलियुनि जो अदब तहरीरी सूरत में मिले थो। दुनिया अॼु ग्लोबल दौर मां गुज़री रही आहे। उहो दौर दरअसल ॿी आलमी जंग दौरान शुरू थियो। ॿी आलमी जंग में लखे इंसान मौत जे मुंहं में हलिया विया ऐं लखे करोड़े इंसान बेघर कया विया। हिन आलमी जंग जे करे दुनिया में हिकु वॾो भौचाल बर्पा थियो। क़ौमुनि जी सोचुनि में ॿिनि लाड़नि जनम वरितो। हिकु सोच उहा हुई त ताक़तवर क़ौम ही पंहिंजी अॻिते हली वजूद क़ाइमु रखी सघे थी, ऐं ॿी सोच उहा उभरी त दुनिया में जंगियुनि सां फ़क़ति इंसान ज़ात खे नुक़सानु पहुचे थो। ही उहे सोचूं या नज़रिया हुआ जे इंसानी फ़िक्र खे हिकु नओं गस ॾिनो। उहा हक़ीक़त अयां थी त ताक़तवर क़ौम जी हर शइ ताक़तवर आहे। इहा चाहे ॿोली छो न हुजे। 20वीं सदी खे साइंस जी दुनिया जी सदी कोठियो वञे थो। हिन सदी में तकड़ियूं तब्दीलियूं रोनमा थियूं। साइंसी इल्मु तमामु तेज़ीअ सां पंहिंजूं मंज़िलूं तय कयूं। साइंस जी तरक़ी एतिरी हद ताईं वधी वई जो सालनि जो सफ़र कलाकनि ताईं ऐं कलाकनि जो सफ़र मिंटनि में तय थियणु लॻो। उहा हद एसी ताईं वञी पहुती जो दुनिया में को बि वाक़ियो बर्पा थिए थो त पूरी दुनिया में ख़बर झंग में बाहि जीअं पखिड़िजी वञे थी। दुनिया में पहिरियों भेरो इंटरनेट जो इस्तेमालु 1964 में कयो वियो। 80 जी ॾहाके ताईं अमेरिका में आर्मी ऐं पेंटागोन ताईं इंटरनेट जो इस्तेमालु मौजूदु हुयो। पाकिस्तान में पहिरियों भेरो 1990 जी ॾहाके में इंटरनेट जो इस्तेमालु थियो, जंहिंजो अॼु असीं उरूज ॾिसी रहिया आहियूं। दुनिया जॾहिं ग्लोबल विलेज में तब्दील थी वई आहे त असांजे ज़हननि में उहो सुवाल बि जनम वठे थो त छा असांजे मुल्क में इहे सभई सहूलियतूं मौजूदु आहिनि जंहिं ज़रिए असां दुनिया सां ॻंढिजी विया आहियूं। छा थरपारकर जो को इलाइक़ो या सिंध जो को बि इलाइक़ो दुनिया सां कीअं ॻंढिजे जिते ज़िंदगी जूं बुनियादी सहूलियतूं मौजूदु न आहिनि, जिते नाले घेप तमामु वॾो आहे, जिते पीअण जो पाणी, तालीम, बिजली न आहे, पथर जे दौर जीअं इंसान ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इहे सभई सुवाल असांजे ज़हननि में उभरनि था त उन वक़्तु शेख हयात जो ही शेर ज़हन में उभरी अचे थो। सदा आहे साह खे
दबे जी गोला ढो बिना ढोला नाहे सान्या सूअं जी। सिंध असेंबली जो 1972 एक्ट मुताबिक़ सिंधी ज़ुबान इंटरमीडिएट ताईं लाज़मी पढ़णु घुरिजे, जंहिं ते अॼु ताईं पूरी तरह अमल थी न सघियो आहे। सिंधी मीडियम स्कूल बंदि थियण जे करे सिंधी ॿोली खे तमामु घणो धकु रसियो आहे। साइंस, रियाज़ी, समाजी अभ्यास, इस्लामियात, केमिस्ट्री, फिज़िक्स ॿिया मज़मून सिंधी में ज़बान में पढ़ाया वेंदा हुआ। उन जे करे ॿार खे पंहिंजी ॿोलीअ ते लिखणु पढ़णु ते उबूर हासिल हूंदो हुयो। पर अॼु अंग्रेज़ी ऐं उर्दू मीडियम जे करे सिंधी ॿार सिंधी ॻाल्हाए त सघे थो, पर उन खां सिंधी पढ़णु ऐं लिखण वारो हथियार ख़तमु थी चुको आहे। अॼु जो असांजो नसल फ़क़ति सिंधी ॻाल्हाइण ताईं महदूद थी वियो आहे। सिंधी लिखण ऐं पढ़ण खां ई कोई दूर हलिया विया आहिनि, जेको असां सिंधी क़ौम ऐं ॿोलीअ लाइ हिकु तमामु वॾो सुवालु आहे त असां पंहिंजे ईंदड़ नसल खे कहिड़ी तरफ़ वठी वञी रहिया आहियूं। हिकु तव्हांखे मिसाल ॾियां त मूं जीअं नसीर साहिबु चयो त मुंहिंजो कमर सां तालुक़ु ऐं मां पूरी तालीम कराची मां हासिलु कई, त उन वक़्तु कराची में सिंधी मीडियम तमामु केतिरा ई स्कूल हूंदा। NJU स्कूल सिंध जो माना कराची में तमामु वॾो स्कूल हो, जंहिंमें हज़ारे सिंधी शागिर्द पढ़ंदा हुआ सिंधी मीडियम। अॼु तव्हां उन वञो 200 बि सिंधी शागिर्द कोन्हनि। ऐं उन खां अलावा जेकी बि कराची जे माना क़दीम पाड़ा हुया, मेमण ॻोठ, गॾा, उन में सिंधी मीडियम स्कूल आहिनि, पर माना उते ॿार को मौजूदु कोन्हे। त माना तव्हां ईअं सम्झो त कराची मां सिंधी ॿोली खे माना असां उन लाइ बि माना उन्हनि खे रियासत खे मिनचू करे रहिया आहियूं त सिंधी तव्हां लाज़मी पेपर पढ़ायो। माना जेकी सिंधी मीडियम हो उहो ख़तमु थी चुको आहे, जंहिं करे सिंधी जेकी माना असांजो जेकी नसुल असां हिते वेठा आहियूं, जीअं ताज साहब, रया साहब, जीअं असांजो उन खां पोइ नसल आहे, जेके असांजो औलाद अचे थो, चाहे उहो कराची में रहे या किथे बि रहूं, असां त उहो सिर्फ़ु सिंधी ॿोली उहो ॻाल्हाइण ताईं महदूद थी वेंदो। तव्हां असां हिते कंहिं बि चयो सिंधी ॿोली खे ख़तरो न आहे, पर सिंधी ॿोली खे ख़तरो आहे। उहो असां इन जे करे जेके असांजो जेकी नसुल वेठो हुयो उहो असां सिंधी मीडियम पढ़ियासीं, असांखे सिंधी लिखणु ऐं पढ़णु अचे थो। असांखे 3 माना हूंदो आहे, स्पीकिंग, राइटिंग ऐं रीडिंग। माना असां स्पीकिंग त करे सघूं था, रीडिंग ऐं राइटिंग सिंधी माण्हू खां ख़तमु थी चुको आहे। माना उहो ईंदड़ नसुल सां उन्हनि खां 2 माना जेकी ख़तमु थी चुको आहे। जीअं सिंधी ज़बान खे हाणे सिंधी ॿोली जो जेके मुस्तक़बिल आहे उन जे हवाले सां सिंधी ॿोली जो माज़ी ऐं हाल असां सभिनी जे अॻियां आहे। सिंधी ॿोली जो माज़ी तमामु शानदार ऐं सुनहरी रहियो आहे। ग्लोबलाइज़ेशन जे दौर में सिंधी ॿोली हाल में मुख़्तलिफ़ रियासती ऐं समाजी तब्दीलियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। सिंधी ॿोली जी मुस्तक़बिल बाबति जेकॾहिं असांखे ख़ासि खणंदासीं त दुनिया जे अहम ॿोलियुनि में सिंधी ॿोलीअ खे मक़ाम ॾियारे सघूं था, जेको सिंधी ॿोली जो हक़ आहे। सिंधी क़ौम जे बक़ा ऐं वजूद सिंधी ॿोलीअ सां सलाड़ियल आहे। सिंधी ॿोलीअ में एतिरी सघ ऐं वुसत आहे जेका कंहिं बि ॿोलीअ जे इल्म ऐं अदब खे पाण में समाए सघे थी। मुस्तक़बिल बाबति जेकी क़दम खयां वञनि उन्हनि में असांखे सिंधी ॿोली ऐं उनजो अदब इंटरनेट ज़रिए पूरी दुनिया ताईं पहुचाइणु घुरिजे। जेकी किताब छाया थियनि उन्हनि खे अपलोड कयो वञे। ॿियो सिंधी ॿोलीअ जे अहम शाहकारनि खे दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो करे दुनिया ताईं पहुचायो वञे। टियों, सिंधी सिखण लाइ इंटरनेट ज़रिए शॉर्ट कोर्सिस तयारु कराया वञनि जीअं सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सिंधी ॿार पंहिंजी ॿोलीअ लिखी ऐं पढ़ी सघनि। चौथों, सिंधी ॿोलीअ जे शानदार माज़ीअ खे अॻियां रखी अहिड़ी हिकमत अमली जोड़ी वञे जंहिंसां सिंधी ॿोली ऐं उनजो अदब उनजे अदब जे अदब जी वाध बि थी सघे। पंजो, सिंधी ॿोली ऐं अदब पढ़ंदड़ लाइ रोज़गार जा ख़ासि मौक़ा फ़राहम कया वञनि। छहों, सिंधी ॿोलीअ में तहक़ीक़ कंदड़नि खे हिमथायो वञे। सतों, सिंध असेंबली 1972 ॿोली वारे बिल जी एक्ट तहत बिल जे रूह मुताबिक़ अमल करायो वञे। जीअं सिंधी शागिर्द 11 क्लास ताईं आसान उर्दू पढ़नि था, अहिड़ी तरह ॿियनि ॿारनि खे बि 12वीं जमात में आसान सिंधी पढ़ाई वञे। 8हों, पूरी सिंध में सरकारी ऐं गैर सरकारी इदारा पंहिंजा साइन बोर्ड उर्दू सां गॾु सिंधी में बि लिखनि। 9हों, सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। महिरबानी। तमामु घणी महिरबानी मोहतरम साईं जनाब डॉक्टर हाकिम अली बरोड़ो साहब बहितरीन तजवीज़ुनि सां पंहिंजे मकाले जी पुॼाणी कई। असीं हाणे दोस्तो हिकु अहिड़े मकाला निगार ॾांहुं हलंदासीं जेको आयात बलूचिस्तान जे क्वेटा यूनिवर्सिटीअ मां आहिनि, पर यकीन करियो त हीउ जेको असांजो मोहनजोदड़ो जी जेका तहज़ीब आहे 5000 साला, उन में जॾहिं बि असीं घुमणु वेंदा आहियूं त असांखे लॻंदो आहे त उनजे आस पास जेके ॻोठड़ा आहिनि उते कसरत सां असांखे जेका ॿोली ॻाल्हाईंदी मिले ॿुधण में अचे थी उहा ब्राहवी ॿोली आहे। हैदर ब्रोहीअ जो ॻोठु आहे या ओठा चौक खां जॾहिं असीं अॻिते वञूं था त पूरे बेल्ट में असांखे मोहनजोदड़े जे आस पास जेका ॿोली दरियाए सिंध ते ॻाल्हाईंदी नज़र अचे थी उहा घणो करे त ब्राहवी आहे।
असांखे सिंध खे फ़ख्रु आहे त असांजा लाड़काणे खां वठी शिकारपुर ताईं इंतिहाई अहम लेखक जेके आहिनि सिंधीअ में लिखण जे बावजूदि हू पाण खे ब्रावी सॾाईंदा रहिया। A.K. ब्रोई साहब जहिड़ो ब्रिलियंट एडवोकेसीअ में पाकिस्तान में ईअं चइजे त ॿ नाला कोन्हनि, हिकिड़ो आहे जेको A.K. ब्रोई साहब आहे, उनखां पोइ अली अहमद ब्रोई साहब जहिड़ो प्रोज़ राइटर, पीर साहिबनि खां पोइ असीं सम्झूं था त जेको ब्रावी मां जे पेट मां जेको ॼाओ आहे ऐं ज़बरदस्त सिंधी प्रोज़ लिखे थो, जाम जामोट ॼामड़ा। उनखां पोइ सिंधी मिज़ाज जेको आहे हर्फ़ आख़िर आहे हलीम ब्रोई। त हीअ सभु एमिलगमेंट आहिनि सिंधी ब्राहवीअ जे लहजे जा, ख़ासि असांजा सिंधी ॿोलीअ जा लेखक जिन ते असांखे वधि में वधि सिंधी जी तारीख़ खे फ़ख्रु आहे। ब्राहवी ॿोली असांखे एतिरी त कान थी अचे, पर पाड़े में रहनि था। ऐं सम्झां थो त ॾुखी में ॾुखी ॿोली जेका असांखे सराइकी सवली लॻे थी, पंजाबी ॿुधण में ऐं सिखण में, पर ॾुखी में ॾुखी जेका ॿोली असांखे लॻे थो त ही की वण ॿेड़ीअ जूं वलियूं आहिनि जेके हिक ॿिए सां, या अमलतास जा गुल आहिनि हिक ॿिए सां ईअं गॾिया पिया आहिनि, एॾी ॾुखी ऐं लहजे में सम्झण में। पर तॾहिं बि असां कुझु लफ़्ज़ ज़रूरु सिखी विया आहियूं त उते जेका असांजे पाड़े में पोड़ी बिरो वेहाणी रहे थी, उनखे असीं सभई बली अम्मा सॾींदा आहियूं। जीअं बलोच पंहिंजी अम्मा खे आई सॾनि था, उहे बि उते रहनि था, त असीं उनखे आई सॾियूं था। ऐं जेका वॾड़ी आहे ब्राहवी ख़ातून, उनखे सभु बली अम्मा सॾनि था। ऐं ॿ लफ़्ज़ त बिल्कुलु मूंखे अचनि था त इंगो बिया अरंकासा। त आउं गुज़ारिश कंदुसि असांजे बेहद अहम ब्राहवी ज़ुबान जे स्कॉलर डॉक्टर लियाकत अली सनी साहब जिन खे त पाण अचनि ऐं असां गुफ़्तगू कनि। इंगो बिया हर रोज़ मिलंदा रहूं था बेहतर हा, हर रोज़ मिलंदा रहूं था बेहतर हा, फासला वधा रहता है। मैं तो हैरान हूँ, नसीर साहब कहता है कि वो, मैं आज जो सुबह से बैठा हुआ हूँ 80 से 90% समझ रहा हूँ क्या कहा जा रहा है, क्या नरेशन है, बयानिया क्या है। काश मैं जैसे आप हाकिम साहब भी बोल रहे थे या नसीर साहब बोल रहे थे, उस जैसा मैं बोल सकता, मुझे खुशी होती। लेकिन मुझे उन ज़बानों से प्यार है, वो भी मेरी ज़बानें हैं जिनमें मेरी बलोच जो घर में बोलते हैं वो ज़बानें। जैसे नसीर साहब ने कह दिया कि मोहनजोदड़ो, शायद मोहनजोदड़ो नवासा होगा या नवासी होगी मेहरगढ़ की। मेहरगढ़ जो तहजीब है उसके बाकियात से मोहनजोदड़ो है, शायद ये तारीख़ी वो है। बाकी रही शायरी की बात, शाज और रसालों में भी ब्राहवी के अशार मिलते हैं। अयाज़गुल साहब बैठे हुए हैं और बहुत ऐसी बातें हैं यहाँ पे सिंधी के हवाले से। दिल तो चाह रहा था कि बिरावी को छोड़ दूँ, मैं सिंधी भी बोल दूँ, लेकिन मजबूरी भी है कि जो अपनी ज़बान है उसकी भी नुमाइंदगी यहाँ पे करनी है। सरकार और ये करेगा भी नहीं इसी तरह। साम्राज्य लिसानी वाद से कैसे बचा जा सकता है? अपनी ज़बानों को इज़्ज़त देना सबसे पहला शर्त है। जो सुबह से यही पे बात हो रही है, इनको जायज़ मकाम देना सीखें, इनकी इस्तेमाल ज़्यादा से ज़्यादा करें। वैसे आजकल फैशन भी है कि जो वालिदैन एहसास कमतरी का शिकार है वो अपने बच्चों से अंग्रेज़ी में बात करते हैं, और जो ज़्यादा एहसास कमतरी में मुब्तला है वो उर्दू में बात करते हैं। ये मैं उर्दू ज़बान, बिरावी ज़बान के हवाले से और बलूचिस्तान के हालात के मुताबिक बात कर रहा हूँ। वैसे सिंधी ज़बान पाकिस्तान में दूसरी ज़बानों के हवाले से बहुत से मामलात में बेहतर है। मेरा तजुर्बा है, अगर इसको निचले सतह से देखें तो ख्वानदा या तालीम याफ्ता तबके जल्दी ग्लोबलाइजेशन का शिकार होते हैं बनिस्बत नाख्वानदा लोगों के। रिश्तों के नाम जैसे डैडी, मम्मी, अंकल, आंटी इस नस्ल के बच्चों में सरायत कर चुके हैं। एक चीज़ यहाँ पे देखने को सुनने को अक्सर मिलती है, सिंधी ज़ुबान बहुत सारी चीज़ों के हवाले से, जैसे लिटरेचर अदब के हवाले से बहुत ही रिच है, ये मानते हैं। वो भी इनमें सुबह आप दोस्तों ने इतराफ़ किया कि शाह अब्दुल लतीफ़ भुटाई का इसमें बड़ा कंट्रीब्यूशन है लिटरेचर के हवाले से। सूफिया का यहाँ पे बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है। लेकिन सिंधी लिसानियात, सिंधी ज़बान जो टेक्निकल चीज़ें हैं उसमें सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आप लोगों को बहुत सारे काम करने की ज़रूरत है। मैं सुबह से जो
बैठा सुन रहा हूँ, जैसे मैंने आप पहले कहा कि 80% से 90% मुझे समझ आए कि क्या कहा जा रहा है, लेकिन इसी 80% में जो दखील अल्फाजों को जो बरमार मैंने सुना, मुझे हैरत हो रही है कि सिंधी ज़बान मुस्तक़बिल करीब में शायद आप लोग इस परेशानी से दो चार होंगे कि सिंधी का जो असर है उसमें अंग्रेज़ी कितना होगा, जो उसमें उर्दू कितना होगा। ये मुझे सुन के बड़ी हैरत हो रही है कि यहाँ पे जो मुस्तमिल जो दखील अल्फाज है वो हद दर्जा ज़्यादा है, उर्दू की, अंग्रेज़ी की, दूसरी चीज़ों की। सिंधी में मुझे बहुत कम इस्तिलाह साजी, टर्मिनोलॉजी की तरफ रुझान जो आप लोगों की बातों से मैं सुन रहा हूँ, इसकी कमी मुझे इंतहाई महसूस हो रही है। जैसे आप लोगों को पैनाफ्लेक्सी कॉन्फ्रेंस लिखा हुआ है। शुक्रिया अगर किसी बात से मेरी आप लोगों की दिल आज़री हो रही है। थैंक यू सर। बहुत शुक्रिया मोहतरम साईं डॉक्टर लियाकत अली सनी साहब, आप बलूचिस्तान कोयटा से तशरीफ़ लाए थे। आप के मकाले और आपकी ज़ुबान इतनी खूबसूरत और मिली जुला एक लहजा था जो बहुत महसूस हुए हम। वैसे अगर इजाज़त हो तो हमारे जो बड़े थे शम्सुल उलमा मिर्ज़ा कलीम बेग का तज़किरा जावेद साईं ने किया है। उनके बड़े भी जो थे वो ज़्यादातर बलूची स्टाइल की टर्किश और फ़ारसी ये ज़ुबान बोलते थे, और हैरत है कि मिर्ज़ा कलीम बेग जो है सिंधी ज़ुबान के बाबा अदब कहलवाए, मगर उनके नाना और दादा वो ग्रामर दुरुस्त नहीं बोलते थे। जैसा कि आपने अपनी ऑटोबायोग्राफी में लिखा है कि वो मुज़क्कर को मोनिस करते थे और मोनिस को मुज़क्कर करते थे। जी जी जागे पियो रईस सुती पई है। तो ये लहजा था टडो ठोड़ो के मिर्ज़ा साहब ख़ानदान जिसमें कलीज बेग पैदा हुए, और हम सब के दरमियान बलोची ज़ुबान से के ताल्लुक़ रखने वाली शख्सियत अपनी प्रेजेंटेशन दे चुके हैं, मगर मैं सिर्फ उनको रजिस्टर करना चाहता हूँ कि सबके दरमियान डॉक्टर ज़िया रहमान जो तशरीफ़ रखते हैं उनका इस्लामाबाद अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी से ताल्लुक़ है। आप असिस्टेंट प्रोफेसर की हैसियत में बलोची ज़ुबान के रेफरेंस से अपनी खिदमत सरअंजाम दे रहे हैं। और कलीज बेग का हवाला जब आ गया तो मिर्ज़ा कलीज बेग ने सिंधी व्याकरण चार भांगा जो सिंधी ज़ुबान की ग्रामर और सिंधी शायरी के पूरे इल्म उरूज़ का अहाता उन किताबों में मौजूद है। मगर आपको सुनकर हैरत होगी ज़िया साईं के कलीज बेग साहब ने एक बहुत ही इम्पोर्टेंट किताब लिखी है, उसका नाम है ब्राहवी ग्रामर, जो मसवदे की सूरत में भी कलीज कुतुब खाने में मौजूद है। और यूँ समझिए कि बलोची जो बेसिक ग्रामर है उस पर मिर्ज़ा कलीज बेग का काम भी शामिल है। लिकल बुलंदी असांजी थी खाकसारीअ में, ज़मीन खोटी असांजी त आसमान लही। तो ये है मिर्ज़ा कलीज बेग। पर असीं हाणे पंहिंजे ख़ुसूसी जेके असांजा तक़रीब जा एज़ाज़ी महिमान ऐं ॿियो सेशन आहे उन ॾांहुं हलंदासीं। ऐं फ़ख्र सां चवां थो त सिंधी शाइरी में क्लासिकल लहजे खे सामीअ ऐं जदीद इनकलाबी मज़ाहिमती लहजे में शेख अयाज़ ऐं मोहनजोदड़े जी तहज़ीब खे प्रोज़ जी सूरत में इंट्रोड्यूस करण वारी शख़्सियत आगा सलीम, इन्हनि सभिनी जो ताल्लुक़ असांजे शिकारपुर सां आहे। शिकारपुर जे लहदा मदद अली सिंधी हिते वेठो आहे। अवां सभु ही किताब न जेकॾहिं ख़रीद कयो त सम्झो तव्हांजी लाइब्रेरी खुटल आहे। उन किताब जो नालो आहे जेको सरदार साईं वारनि ऐं अदा मदद जी कंपाइलेशन सां शाया थियो आहे, उनजो नालो बि आहे शिकारपुर हिकु शहर हिकु तहज़ीब। ज़बरदस्त किताब आहे जेको शिकारपुर सॼो हिकिड़ो समुंड वांगुरु कूज़े में उन किताब में तव्हांखे बंदि नज़र ईंदो। पर असां शेख अयाज़ खां सामी खां ऐं असांजे आगा सलीम खां जेको तसलसल शुरू कयो त शिकारपुर खे सही माना में हिन वक़्तु जदीद सिंधी इल्म अदब सां इंट्रोड्यूस करण वारी शख़्सियत जंहिंजे PhD जो मौज़ू बि लॻभॻि इहो ई साॻियो आहे त शिकारपुर जी सॼी तारीख़ अदबी तारीख़, शिकारपुर सॼे जो सॼो पंहिंजे गुलनि फुलनि सूंहं सां जे हस्तीअ जे थिसिस में असांखे नज़र अचे थो। उहो असांजे हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे जा हेड आहिनि डॉक्टर अनवर फ़गार हकड़ो। मरदासीं त मिटीअ मां पंहिंजे पुटंदा सुर्ख गुलाब, खिड़ंदा टिड़ंदा जिन में पंहिंजे बसंत रुत जा ख़्वाब। असांजो एज़ाज़ी महिमान डॉक्टर अनवर फ़गार हकड़ो। हाणे मसइलो इहो आहे त हिन दौर में या दुनिया जे हिन तकड़ी ड्रोड़ में असां पंहिंजे ॿोलनि खे कीअं बचायूं, असां पंहिंजे ज़ुबान खे कीअं हयाती बख़्शूं। उन जे लाइ घणियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॻाल्हियुनि जो वर्जाव करणु दुरुस्त कोन्हे को,
पर हिकु ॿ ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में तमामु तेज़ीअ सां चुभे पई जेका अव्हां सां शेयर करणु घुरां थो त इमारत तॾहिं ई जोड़े सघिबी जॾहिं उन जा बुनियाद पका ऐं पुख़्ता रखबा। सिंधी ज़ुबान जंहिं कमज़ोर सूरत हाल सां अॼु मौजूदु आहे, असां जॾहिं उनखे गहराईअ सां ॾिसूं था त इंतिहाई सदमे में मुब्तला थी वञूं था। उन जा सबब घणेई आहिनि, पर मां हिकिड़ो पासो या हिकिड़ो पहलू सोचे अव्हां सां गुफ़्तगू करियां पियो। फितरी तौर ते ज़ुबान या ॿोली फ़र्द में कीअं थी इर्तिका पज़ीर थिए। काल्ह हुन ते असांजे दोस्तनि पे ॻाल्हायो त माउ जे हंज खां वठी आस्ते आस्ते ऐं घणो जेको ज़ोर रहियो आहे उहो ॿोलीअ जे माहिरनि ऐं ख़ासि तौर ते लिसानियात जे माहिरनि जे तरफ़ रहियो ऐं असांजे दोस्तनि चयो त उहे उनखे, पर बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त ॿोलीअ खे बचाइण वारो उस्तादु आहे, ॿोलीअ खे ज़िंदगी बख़्शण वारो उस्तादु आहे। जेसिताईं अव्हां वटि उस्तादु कामिल कोन्हे को तेसिताईं ॿोली कॾहिं बची न सघंदी। असां वटि अंग्रेज़नि जे दौर में अंग्रेज़ जॾहिं 1853 में मौजूदु सूरत ख़ती तयारु करे बीठा त सभ खां पहिरियां ई जेके क़दम खयां विया उहे ॿोलीअ खे आम करण जे लाइ ऐं उनखे मुस्तहकम करण जे लाइ ऐं उन ॾांहुं माण्हुनि खे मुतवजो करण जे लाइ हू मुख़्तलिफ़ हरबा अख़्तियार करण लॻा। उन्हनि मां उहे उस्ताद मदरसनि मां चूंडे जदीद तइलीम जे दर्सगाह में आंदा विया जिन खे हिक ई वक़्त ते अरबी, फ़ारसी ऐं सिंधी ॿोलियुनि ते दस्तरस हासिल हुई। असां जेके पहिरियूं रिपोर्टूं ॾिसूं था अंग्रेज़नि जे दौर जूं त उन ज़माने में बि असांखे अहिड़ा उस्ताद मिलनि था जेके उर्दू ऐं अंग्रेज़ी बि ॼाणंदा हुआ। प्राइमरी स्कूलनि में बि मूंखे नज़र आया आहिनि ऐं उर्दूअ जो इस्तेमालु उन ज़माने में बि उस्तादनि वटि हो ऐं उन क़ाबिलियत जे बुनियाद ते ई उस्ताद खे तरक़ी बि मिलंदी हुई ऐं उहो उस्ताद ऑफिसर ग्रेड ताईं बि वञी पहुचंदो ऐं उन उस्ताद खे सिख्या बि ॾिनी वेंदी हुई ऐं उन सिख्या जे लाइ ट्रेनिंग स्कूल क़ाइमु कया विया त आवाज़ छा आहे, आवाज़नि जी साइंस कीअं थी थिए ऐं आवाज़ जे ज़रिए ॿार खे ॿोली कीअं सेखारिजे ऐं उन आवाज़ जे ज़रिए ॿार खे ॿोली कीअं लिखणु सेखारिजे। हाणे इहो कमु बुनियादी तौर ते उस्ताद करे सघे थो ऐं संजीदो उस्ताद करे सघे थो, आलिम उस्ताद करे सघे थो, असां जहिड़ो थोरो पढ़ियल कोन करे सघंदो। ऐं उन्हनि आवाज़नि खे कीअं उचारजे, कीअं बुलंद कजे, कीअं उन्हनि खे एॾो जाज़िब बणाइजे ऐं उन्हनि खे उहा मौसीक़ियत ॾिजे जो ॿार मुतवजो थिए ऐं उस्ताद जा उहे आवाज़ पंहिंजे तन सां लाहे, मन सां लाहे ऐं जॾहिं दर्सगाह में वञे त सॼो ॾींहुं उहे ॿोल ॿोलींदो वधे। हाणे जॾहिं ॿोलीअ जो इन क़िस्म जो रियाज़ ॿार खे मिलंदो ऐं हू कंदो रहंदो तॾहिं ॿोली हुनजी मुस्तहकम थींदी। हाणे सूरत हाल इहा आहे त प्राइमरीअ में उस्ताद कोन्हे को, इहा बि ख़बर न आहे त अल्फ़ जा आवाज़ घणा आहिनि या हुन जा क़िस्म ममदू छा खे चइजे, ज़बर, ज़ेर, पेश। अॼु असां वटि इहो बि इख़्तिलाफ़ आहे त ज़ेर, ज़बर, पेश हिकिड़ी ॻाल्हि ऐं एराब ॿी ॻाल्हि, एराबूं अलॻि। बहरहाल उन्हनि ते असांजे डिपार्टमेंट में बि तहक़ीक़ हले थी पई ऐं शुरूअ में एराबुनि ते हिकिड़ी तहरीक बि हली जेका जेठमल परसराम गुलराजानी साहिबु हलाई हुई ऐं उन इहा ॻाल्हि कई त जीअं ऊं त नंढे अलफ़ वां पे
नून पेश ऊं त नून ते पेश अचे। ऐं डॉक्टर दाऊद पोटो साहब ॿिए तरफ़ जंहिं चयो त न नंढे अल्फ़ ते पेश अचे ऐं नून ते पेश न ईंदो। हाणे हू जेको तरीक़ेकार हो उहो संस्कृत जो हो जेको ॼेठमल परसराम कुलराजाणीअ पे अख़्तियार कयो, ऐं जेको डॉक्टर दाऊद पोटे साहब अख़्तियार कयो उहो अरबीअ वारो हो। काको भेरूमल महरचंद आडवाणी इन ॻाल्हि ते बीठो त जॾहिं असीं स्क्रिप्ट अरबी जी था इस्तेमालु कयूं त असांखे हिजे बि अरबीअ वारी इस्तेमालु करणी पवंदी ऐं असांखे उहा ई एराबूं ॾियणियूं पवंदियूं जेको अरबीअ वारो सिलसिलो आहे। हाणे असुल ॻाल्हि इहा आहे त ॿार खे अव्हां कीअं था इहा आवाज़ सम्झायो सेखारियो। असां तव्हां कयूं था त बाबा असां हाणे नवनि स्कूलनि में जदीद स्कूलनि में प्राइवेट स्कूलनि में पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं था ऐं ॿोली बि नथा सिखी सघनि, कुझु बि नथा सिखी सघनि। ऐं मां सही थो ॿुधायां, मुंहिंजी पिपल जी हिकिड़ी सर्वे आहे, मां इन नतीजे ते पहुतो आहियां त अॼु जे दौर में ॿार पंहिंजे ज़ाती क़ाबिलियत सां पंहिंजे पेरनि ते बीहे ॾाढो ॾुखियो आहे। स्पेशली जेसिताईं अव्हां हुनखे 2, 3, 4 उस्ताद नथा ॾियो त हू ॿारु कॾहिं बि अॻिते नथो वधे। ऐं नफ़्सियाती तौर ते जंहिं मूंझारे जो शिकार थिए थो, असां उन्हनि ॻाल्हियुनि ॾे तवजो ई नथा करियूं, असां उन्हनि ॻाल्हियुनि ॾे ॾिसूं ई नथा त ॿार सां तइलीमी मसइला कहिड़ा आहिनि ऐं उहे कीअं हल कजनि। उहे हल करणु असांजो कमु आहे, उस्तादनि जो कमु आहे, पीउ माउ जो कमु न आहे। कॾहिं बि असां पंहिंजे वॾनि खे ॾिठोसीं, ॿुधोसीं, स्कूलनि में कोई बि पंहिंजे ॿार जे लाइ कॾहिं बि पुछणु न आयो त मुंहिंजो पुटु कीअं आहे, मुंहिंजी धीउ कीअं आहे, होशियारु आहे या न आहे। उस्ताद जवाबदार हूंदो त ॿारु होशियारु आहे त ठीकु आहे, जे कचो आहे त छो कचो आहे, उन जा सबब कहिड़ा आहिनि। घटि में घटि इहा त सलाहियत पाण में पैदा कयूं त असां अमल करण जे लाइ बि पाण खे आमादा कयूं। ऐं वॾा वॾा इदारा वैरान थी विया आहिनि, क़ाबिलियत कोन्हे रही, इल्मियत कोन्हे रही, अदब कोन्हे रहियो। ऐं इहा सूरत हाल वञी थी आहे यूनिवर्सिटियुनि में जो कुझु उस्ताद हाणे पैसनि ते PhD जूं डिग्रियूं या थीसिसूं लिखी था ॾियनि पिया। हाणे ॿोली बचंदी जॾहिं हायर एजुकेशन जा ॿेड़ा ॿुॾी वञनि त पोइ बाक़ी तारण जे लाइ असीं ऐं हिते छोकिर थिया आहियूं। छा कंदासीं? कहिड़ो नतीजो निकितो आहे मूंखे ॿुधायो सही नी, त कहिड़ो नतीजो निकितो या कहिड़ा असां अमल करण जे लाइ के तजवीज़ूं पंहिंजे साम्हूं रखी असां चयोसीं त बाबा हाणे ही इक़दामात अख़्तियार कयो त ॿोली बचंदी। हिननि ग्लोबल में हिन हुन में असांजे ॿोलीअ जा लिंग अहिड़ा लोह जा आहिनि जो को बि हुनखे मिटाए नथो सघे। मां सही थो चवां, अव्हां सिंधी लुग़त जो मुतालियो कयो, शाह जे रिसाले जो मुतालियो कयो, अव्हां ॾिसो पंहिंजो पाण खे ॾिसो। हाणे साईं हुजे थो, मूंखे हिन जो कॉन्जुकेशन कोई करे त ॾेखारे फेरो। जी साईं, साईं मेरी सारी मान न हो। हा, सो चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं असां हिक ॿिए खे चऊं बि था, ॿुधायूं बि था, ऐं असां में एतिरो त घटि में घटि तहमुल हुजणु खपे, अकुलु हुजणु खपे त असां उनखे दुरुस्त कयूं। असां दुरुस्त करण जे लाइ पाण खे तयार ई नथा थियूं त पोइ काॾों ॿोली बचंदी। असीं प्रोफेसर आहियूं, उस्ताद आहियूं, MA आहियूं, PhD आहियूं। शाह जो को हिकु बेत बि असीं रोज़ पढ़ूं था। हायर एजुकेशन में, हाई स्कूलनि में साईं खियलदास फानी हिकु उस्ताद हो, अयाज़ बि पैदा थिया, सरकी बि पैदा थिया, सतराम कल्याणी बि पैदा थिया, नारायण श्याम बि शिकारपुर में पैदा थियो। एतिरा माण्हू पैदा थी विया, एॾा अदीब, एॾा शाइर, एॾा आलिम जो सॼी सिंध खे खणी बीठा। हाणे फानी पैदा नथो थी सघे, हाणे उस्ताद कोई बि कोन्हे को। हाणे मुंहिंजे हिन ॻाल्हि जो चवण जो मक़सदु इहो आहे त सभ खां पहिरियां असीं के अहिड़ा इक़दाम अख़्तियार कयूं। ट्रेनिंग कॉलेज हाणे एजुकेशन डिपार्टमेंट न हलाए सघंदी, लैंग्वेज अथॉरिटीअ जे हवाले, ऐं उहे उस्तादनि खे तरबियत ॾियनि ॿोलीअ जी त ॿोली बाबा कीअं पढ़ाइबी, ॿोली कहिड़े नमूने सां ॿार खे सेखारिजे। हाणे अमली तौर ते जेसिताईं असां कंदासीं न
ऐं नतीजा हासिल न कंदासीं तेसि ताईं कुझु बि न थी सघंदो। ऐं वॉलंटियरली असां पंहिंजे शागिर्दनि खे बि चवंदा आहियूं त बाबा जिन खे अचे थो कुझु लिखणु पढ़णु, उहो महिरबानी करे वेकेशन में या मोकल जे ॾींहंनि में पंहिंजे वञो त घरनि में पाड़े जे ऐं अज़ीज़नि जे ॿारनि खे वेही पढ़ायो। हाणे कुवत गोयाई बरी वई आहे। असांजा शागिर्द MA जा शागिर्द MPhil जा शागिर्द सही नमूने सां जुमिलो बि नथा ॻाल्हाए सघनि ऐं को तसवुरु कोन्हे, न सही इमेजिनेशन आहे उन्हनि वटि, न सही गुफ़्तगू आहे उन्हनि वटि। हाणे हक़ जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि MA जे ओरल जो इम्तिहान थिए थो त शागिर्द खे कुझु बि नथो अचे, असां हुनखे पास था करे छॾियूं। छा कयूं? कापियूं ॾिसो त कारीअ वारा कख ऐं बाबा फर्स्ट क्लास में पास थी वियो। असां गुनहगार आहियूं ऐं असां तस्लीम कयूं, जेसि ताईं पंहिंजो ॾोह न तस्लीम कंदासीं तेसि ताईं कुझु बि न थींदो। ऐं पाण में इहो तय कयूं त हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे ख़तमु कजे। जेको 0 मार्कूं खणे हुनखे 0 मार्कूं ॾियो, जेको 5 खणे हुनखे 6 न ॾियो कॾहिं बि ख़ुदा रा। जॾहिं पंहिंजे सभिनी सलाहियतुनि सां, पंहिंजे सभिनी कुवतुनि सां, पंहिंजे सभिनी ताक़तुनि सां इन्हनि ॻाल्हियुनि जो घेरो तंग कबो, तॾहिं कुझु न कुझु नतीजा निकिरंदा। बाक़ी हीअं रोज़ु वेही ठलो ॻाल्हाए हिक ॿिए सां ऐं मथे वेहारे असां पाण हिक ॿिए खे अजरका पाराए हलिया हलंदासीं त कुझु बि न थींदो। वॾी महिरबानी। निहायत अहम ॻाल्हियूं असांजे एज़ाज़ी महिमान डॉक्टर अनवर फ़ग़ार हकरो साहिब जिन कयूं। ख़ासि ॻाल्हि इहा त जेको ॿारड़ा आहिनि उन्हनि खे शाह लतीफ़ जे बारे में त छॾियो, हुनजो पूरो नालो बि हू इमला सां सूरत ख़ती सां दुरुस्त नथा लिखनि। डॉक्टर अलाना साहिब जिन चयो त मूं वाइवास वरिती आहे शागिर्दनि। हिकिड़ो आयो पुछियोमांसि त बाबा शाह लतीफ़ जो को बैत ॿुधाए त चई अङण ॿुहारिया तुंहिंजो वातो न आहे। अनवर साहिब जिन हिकिड़े आइडियल उस्ताद जे तस्करे में ताज खे जेका ज़िमेदारी ॾिनी, मूंखे उनजी त ख़बर कान्हे, पर आउं ताज जे बारे में ज़रूरु ॿ अखर ॻाल्हाईंदुसि त हिकिड़ो एॾो त बहितरीनु आइडियल उस्ताद ताज, हिकिड़ो कमिटेड पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजे पेशे सां। जेके प्रिंसिपल जेकॾहिं हिते के मौजूदु आहिनि या एजुकेशन सां मौजूदु हूंदा, उनखे ख़बर आहे त हुनजी सरगर्मियूं सॼी सिंध में आहिनि, ओबावड़े खां, कंबर खां, थर खां, कारूंजर तां। पर सुबुह जो जेको हुनजो पीरियड हूंदो उहो हुन ते अलॻि सुबुह पंहिंजे क्लास में मौजूदु हूंदो। इन करे आउं पूरी यकीन सां थो चवां त ताज जो शागिर्द पोइ CSS जो हुजे या PCS जो हुजे, हमेशह पंहिंजी सिंधी ॿोली में टॉप कंदो आहे। ताज सां हूअं त असांजा सवे जहिड़ा आहिनि, रोज़ु असीं हुन सां कुझु न कुझु विढ़ंदा जिड़ंदा रहूं था, पर कसम ख़ुदा जो ऐं उस्ताद बुखारी जो शेर जॾहिं बि हुन लाइ पढ़ंदो आहियां, दिलि सां पढ़ंदो आहियां त ताज ॿेजो रखां न झोलीअ में, ताज जोया तूं जुती ॾींहुं त मां झले विया। इहे असांजा ताज। प्यारा दोस्तो, असीं पंहिंजे पूरे अॼोके सेशन जी उरूज ते आहियूं। असीं सदारती तक़रीर ॿुधंदासीं। असांखे फ़ख़्रु आहे त असांजी जेका टही आहे उहा ख़ाली घड़ो कान्हे, हुनखे कुझु न कुझु अचे थो। असीं पंहिंजे अज़ीम उस्तादनि जा शागिर्द आहियूं। मांझी हुजे, असीं ताज असांजा उस्ताद डॉक्टर ग़ुलाम अली अलाना आहिनि, डॉक्टर अब्दुल जब्बार जूने जो साहिबु आहिनि, ग़ुलाम हुसैन पठान आहिनि, काज़ी ख़ादिम आहिनि। असीं हिकिड़नि साले उस्तादनि जा जिन सिंधी में सां लिटरेचर में MA कई आहे, असांजा उस्ताद अहिड़ा आहिनि, शेख अज़ीज़, साईं निसार हुसैनी, कंहिंजा नाला वठी कंहिंजा वठिजनि। उन्हनि शागिर्द, उन्हनि उस्तादनि जी शागिर्द जी हैसियत में जेका हस्ती असांजी अॼोकी महफ़िल जी सदारत करे पई, मखली मांझी, हुनजी शाइरी जो मजमू आहे जंहिंजी मुहाग में इमदाद हुसैनी हुनखे बेपनाह हुनजी शाइरी जी, हुनजे लाड़ी डिक्शन जी तारीफ़ कई आहे। ऐं हुनजो जेको ख़ुदि PhD जो मक़ालो आहे उहो बि हिकिड़ो यूनिक मक़ालो आहे। अमी ॿुधी हैरत थींदी, ख़ुशी थींदी त शाइरात झोक वारे जो जेको बि कमु आहे ऐं हुनजा सहयोगी जेका सर्जनहार आहिनि, ये सभु हुनजे स्टडीअ जो, हुनजे तहक़ीक़ जो मौज़ू आहिनि। बिटशा सक़ाफ़ती मर्कज़ में बि हुनखे ख़िदमत करण जो हिकिड़ो वॾो मौक़ो मिलियो। सिंध सक़ाफ़त खाते में डायरेक्टर जनरल जी हैसियत में शायनि शान ख़िदमतूं सर अंजाम ॾेई चुको। ठटे जी हवा में गुलाबी बदन सॼो कीअं ढके कीअं अजरक सॼो वास वन, या सिंध काबो बि काशी बि या चवे छा बि को शेख या ब्रह्मन, इन लाइ बनवास भोगियूं कया। इन सां असांजो अनोखो वचन, ऐं कॾहिं सिंध जी सींद मेरी न थिए, कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाइजनि। सदर महफ़िल असां सभिनी जो प्यारो, असांजो हमअसर शाइर मौतिक़ डॉक्टर मोहम्मद अली मांझी।
सची पची ये ॻाल्हि आहे त हिते जेके मकाला पढ़िया जेके बि ॻाल्हियूं थियूं पंहिंजे मौज़ूअ जे मुनासिबत सां या उन सां थोरो घणो वेझड़ाई रखंदे उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं जेके असां सभई सिंधी, उर्दू स्पीकिंग, पंजाबी स्पीकिंग, सराइकी स्पीकिंग या जेके मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू आहियूं उन जे लाइ ॾाढा अहम मकाला आहिनि। हिते मुंहिंजे ख़्याल में त हीअ ॻाल्हि बि हिन ॻाल्हि ते पाण सभई मुतफ़िक़ हूंदा आहियूं त कंहिं बि ॿोलीअ सां असांखे का बि दुश्मनी कोन्हे। सभई ॿोलियूं पंहिंजी पंहिंजी जॻह ते अहमियत रखनि थियूं। इन करे ई हिन कॉन्फ्रेंस जो मौज़ू उनवान बि अहिड़े क़िस्म जो रखियो वियो ऐं डॉक्टर अब्दुल गफ़ूर सभई सॼे पाकिस्तान खां माण्हू घुराए ऐं उन सभिनी खे ॿुधो ऐं छाकाणि त सभिनी जा मसइला आहिनि। जीअं डॉक्टर सादिया पंहिंजो उर्दूअ जे हवाले सां ॿुधाया, ब्राई जे हवाले सां पाण ॿुधा, सराइकी जे हवाले सां ॿुधा, सिंधी जे हवाले सां ॿुधा, या पाण नंढियुनि ॿोलियुनि जे हवाले सां डॉक्टर जावेद चांदियो जेका ॻाल्हि करे वियो उहा पंहिंजी जॻह ते हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे। सची पची इहा ॻाल्हि आहे त सॉफ्टवेयर, इंटरनेट सॼी दुनिया लाइ हिकिड़ी अहम शइ आहे, हिकिड़ो टूल आहे, अॼुकल्ह जो जदीद तरीन हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे जंहिंजे वॾे शाहरा ते हली असीं ॿोलियुनि जा मसइला सम्झी हल बि करे सघूं था, हिक ॿिए सां ओरे बि सघूं था, हाल अहिवाल ऐं ॿोलियुनि जा मसइला हल बि करे सघूं था। पर सची पची हीअ ॻाल्हि आहे त ॿोली क़ौम सां हूंदी आहे। जेकॾहिं उहा क़ौम आहे, जेकॾहिं उन ॿोलीअ खे ॻाल्हाइण वारा आहिनि त ॿोली आहे, जेकॾहिं न त ॿोली त क़ौम खां सवा, माण्हुनि खां सवा ॿोलीअ जो वजूद ईअं आहे जीअं तव्हां ॿियूं ॿोलियूं पढ़ंदा हूंदा, उहे इब्रानी हुजनि या कहिड़े क़िस्म जेके हिते जूं ॿोलियूं हुजनि या जेके हाणे दुनिया में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जी जेका लिस्ट छपी आहे त के 150 खनि ॿोलियूं आहिनि जेके ताज़ो उहे ख़तमु थी चुकियूं आहिनि। ताज़ो जेके ख़तमु थियूं आहिनि उन्हनि में पाकिस्तान जी ॿोलियूं 3-4 शामिल आहिनि जेके बिल्कुलु ख़तमु थी चुकियूं आहिनि। बहरहाल उहा बि शइ उहा नेट ते मौजूदु आहे। पर असां ख़ुशनसीब आहियूं त असांखे न फ़क़ति सिंधी ॿोली हिकिड़ी उनजी क़दामत, उनजी तारीख़, उनजी तहज़ीब, हिकिड़ी मुकमल ॿोली असांखे मिली आहे, पर असांजे वॾनि, असांजे नस्लनि उन जो जेको बहितरीन क़िस्म जा स्क्रिप्ट ठाहिया उहे बि अञा ताईं मौजूदु आहिनि। असां ईअं नथा चऊं त रुॻो अंग्रेज़नि 1953 या 52-53 में कमेटी ठाहे जेको नओं स्क्रिप्ट ठाहियो इहो ई हो, पर उनखां अॻु में खोड़ सारा स्क्रिप्ट हुआ जेके आस्ते आस्ते ख़तमु थी विया। उन जा ॿिया सबब हुआ। सबब इहे हुआ त उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लिखिया वेंदा हुआ या उहे हे ॻाल्हियूं आहिनि त असांखे हीउ जेको जदीद दौरु आहे, जेको इंटरनेट जो दौरु आहे, जिते तमामु सुठो डॉक्टर हाकम बुरड़ो ॻाल्हाए वियो, त इहो उन तरफ़ असांखे तवजो ॾियणु घुरिजे। असांखे इहो बि तवजो ॾियणु घुरिजे त जॾहिं असां विकीपीडिया ते अचूं था तंहिं ते उन ते त फ़क़ति कुझु शयूं पयूं आहिनि, असां उन ते अपलोड करियूं। असां जेकॾहिं कंहिं गूगल ते अचूं था असां उन ते टैग त थियूं था, असां उन ते का राय त ॾेई सघूं था, पर बाक़ाइदे ईअं ऑप्शन हुजे जीअं इंग्लिश जो आहे या कुझु ॿोलियुनि जो आहे, उहो जीअं जो तीअं नथो टेक्स्ट जीअं अचे त उन में असां तब्दीली बि करियूं, उहा शइ थोरी ॾुखी आहे। मुंहिंजे ख़्याल में इन में लैंग्वेज अथॉरिटीअ हिकिड़ो कमु कयो आहे, ॾाढो सुठो बहितर कमु कयो आहे ऐं अञा बि कंदी हूंदी, पर इन तरफ़ असांखे तवजो ॾियणु घुरिजे। असांखे इन तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे त असां उहा जेका मालूमात आहे, मुख़्तलिफ़ दुनिया जी मालूमात या घटि में घटि सिंध मुतलिक़ जेके किताब, सिंध जी ॿोलीअ मुतलिक़ किताब, सिंध जी लिखत मुतलिक़ किताब, उहे गॾु करे उहे घटि में घटि उनजी ट्रांसलेशन कराए उहे जेके से पंहिंजी विकीपीडिया या ॿिया जेके बि अहिड़े क़िस्म जा शयूं आहिनि उन ते जेके टूल्स आहिनि उन ते आणियूं जीअं उहा महफ़ूज़ थी सघे। हिते इलाही ॻाल्हियूं थियूं, तजवीज़ूं ॾिनियूं वयूं, पर मुंहिंजे ख़्याल में त आउं फ़क़ति 2-3 तजवीज़ूं आहिनि जेके आउं तव्हांजी इजाज़त सां उहे पढ़ां थो, उहे नोट करायां थो त जीअं तव्हां सभिनी खे उहे ज़हन ते हुजनि। हाणे ॻाल्हि छा आहे त जीअं साईं डॉक्टर अनवर फ़िकार हिकिड़ी ॻाल्हि करियो त असांजो उस्तादु पढ़ाए नथो, असांजो माण्हू नथो पढ़ाए, इहा सही ॻाल्हि आहे।
जेकॾहिं हीअ हाय घोड़ा पियासीं करियूं त भई प्राइवेट स्कूलनि में जेको सिंधी कोन थी पढ़ाई वञे, असांजे गवर्नमेंट जे स्कूलनि में सिंधी कोन थी पढ़ाई वञे, बराबरि गवर्नमेंट जो ॾोह आहे। जेकॾहिं उनजी का सुठी पॉलिसी हुजे त शायदि ईअं कोन थी सघे। जेकॾहिं उन्हनि जो जेको प्राइवेट स्कूल नथो पढ़ाए उनजी रजिस्ट्रेशन जेकॾहिं ख़तमु कई वञे त उहो ईअं करण जी उनखे ज़रूरत ई कोन थिए। पर अहिड़ो को क़ाइदो कानून ई कोन्हे। पर छा इहो हुन जेको जंहिं माण्हू जो सिंधी स्कूल आहे उनखे कंहिं मना कई त सिंधी पढ़ाए, सिंधी न पढ़ाए, उनखे कंहिं उनजे ॿारनि खे कंहिं मना कई त पंहिंजा बचा सिंधीअ में न पढ़ाए, इहो त असांजो ॾोह आहे। मूं हिकिड़ो दफ़ो छा कयो, 2013 में हिकिड़ो ख़त छपायो कावश में, उहो साॻियो ख़त वरी बि 2014 में 1 जनवरी ते वरी छपियो। उहो ख़त अञा ताईं मूं वटि मौजूदु आहे त भई हीअ जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि में सिंधी पढ़ायो। तव्हां जेकॾहिं उस्ताद न आहिनि त आऊं घटि में घटि ठटे ज़िले में आऊं तव्हांखे हफ़्ते जा 2 ॾींहं ॾेई सघां थो, फ्री में पढ़ाईंदुसि। पर आऊं तव्हांखे सॼी सिंध में दोस्तनि सां मिली ऐं असीं अरेंज करे ॾेई सघूं था त तव्हांखे फ्रीअ में पढ़ाईंदासीं, असांखे महिरबानी करे हा या न जी मोट ॾियो। पर साईं मदद साहिबु तव्हां एतबार करियो त हिन ख़त जो इहे कावश में छपियो, साॻे एक्सप्रेस में छपियो, 2 साल छपियो, कंहिं हिकु स्कूल जवाबु कोन आयो। कंहिं सिंधी, छाकाणि त ठटे में सभु सिंधी स्कूल आहिनि, हैदराबाद में सिंधी माण्हुनि जा स्कूल आहिनि, उन्हनि असां जेकॾहिं ॿियनि जो ॾोह ॾियूं था त उन में असांजो ॾोह आहे, असांजे माण्हुनि जो ॾोह आहे। सिंधी माण्हू जिन जा सिंधी स्कूल आहिनि उहे सिंधी छो कोन था पढ़ाइनि? हिकिड़ो सुवालु आहे न, उहे छो कोन था पढ़ाइनि? पर इहा जेका डॉक्टर साहिबु डॉक्टर अनवर फ़गार ॻाल्हि करे वियो, इहो असांजो ॾोह आहे, असांजी कोताही आहे। जेकॾहिं असां उन में बाक़ाइदे सिंसियर हुजूं त असीं इहो अब्दुल लतीफ़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ग़लति न लिखी सघूं। हाणे त तव्हांखे ॿुधायां, ऐं मूं वटि बाक़ाइदे हिते मोबाइल में, छाकाणि त असीं पेपर बि ॾिसूं था, फस्ट ईयर इंटर जा बि ॾिसूं था, ॿिया बि ॾिसूं था, MA जा बि ॾिसूं था। तव्हां एतबार करियो त हाणे अक्सरियत माण्हू जेके लिखनि था ऐं बे दाल ऐं लाम फे, हाणे अलफ़ ॾियण जी बि मूंखे ज़रूरत कोन थी थिए, छाकाणि त उहो अजीब जेको असां वटि हिकिड़ी दुनिया कल्चर पैदा थी पियो आहे त बाबा भई जेको थोरो घणो पढ़िजे ऐं पोइ बसि खाई रहे, अॻियां हुनखे छॾे ॾिजे। बहरहाल इहे अलॻि क़िसा आहिनि। पर तंहिं हूंदे बि असां पाण में जेकॾहिं तब्दीलियूं थोरियूं थोरियूं आणियूं त अञा बि का एॾी का वेल कोन वेई आहे। असां वटि अञा बि सुठा सुठा उस्ताद आहिनि जेके पढ़ाइनि था, अञा बि उहे सीनियर प्राइमरी में उस्ताद आहिनि, जिन जो ई नतीजो पाण सभई आहियूं। जेकॾहिं पढ़ाई न हुजे हा त पाण सभु कोन पढ़ूं हा। हे कहिड़ा प्राइवेट इदारा जंहिंमें डॉक्टर गफ़ूर पढ़ी आयो आहे, जंहिंजी एतिरी सुठी अंग्रेज़ी आहे, या कहिड़ा जेके असांजा ॿिया जेके आहिनि साईं मदद वारा, ॿिया कहिड़ा प्राइवेट स्कूल उन में पढ़ी आया। हे त सभई उहे ई गवर्नमेंट जा स्कूल हुआ, उन में पढ़िया। हलो प्राइवेट स्कूल में पढ़ायो। मूं हिकिड़ी जेका असां सर्वे कई ताज़ो त हिकिड़ा अहिड़ा माण्हू 3 माण्हू खया जेके अहिड़ा ॿार जेके पढ़नि त आहिनि त सिंधी, पर उहो ॿारु पढ़े उर्दूअ में थो, ॿियो उहो ॿारु जेको आहे त सिंधी पर पढ़े इंग्लिश में थो, टियों उहो ॿारु आहे बि सिंधी पढ़े बि सिंधी थो। अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी सर्वे कई, तव्हां एतबार करियो त उन में जेको नतीजो आयो उन्हनि माण्हुनि जो आयो, उनजे वालदेन जो आयो, जेके रीस में जेके हिक ॿिए जे शो में डोड़ण जे पोयां ॿियो को नतीजो कोन आयो। फ़क़ति इहो आयो त फलाणा जा ॿार पढ़नि था, फलाणे जा ॿार पढ़नि था, तंहिंजे करे आउं प्राइवेट स्कूलनि में पढ़ाईंदुसि पंहिंजो ॿारु, या ॿार बि ईअं कनि था। त मक़सदु इहो आहे त इहे असां जेके सुठी ॻाल्हि जी असांखे रीस हुअणु घुरिजे, असां छो ग़लति ॻाल्हियुनि जी रीस करियूं। त हे कुझु ॻाल्हियूं आउं खणी आयो हुउसि, उहे हे हुयूं त हिकिड़ी त असांखे विकीपीडिया ते जेको मवादु आहे उहो वधि खां वधि सिंधीअ में ट्रांसलेट करे उहो मोकिलणु घुरिजे। पर उन ऐं ॿी ॻाल्हि त गूगल ते इहा शइ असां आणियूं त उहो टैग न पर बाक़ाइदे टेक्स्ट हुजे, जेको जीअं ॿियनि ॿोलियुनि जो हूंदो उहो जीअं जो तीअं टेक्स्ट अचे, छाकाणि त हीअ अॼु जो मौज़ू बि अहिड़ो आहे। ऐं टी ॻाल्हि इहा त जेके बि जदीद जेका टेली कम्यूनिकेशन आहे उनजो जेको आम इस्तेमालु हुजे उहो असां उन ते ॾियूं। ऐं सभ खां अहम ॻाल्हि इहा बि आहे त असांजे तइलीमी निज़ाम खे बहितर करिणो पवंदो, उहो मथां खां वठी हेठां खां वठी मथे ताईं करिणो पवंदो। साइंसी ऐं ॿियनि इल्मनि जा जेके किताब आहिनि या जेके बि अहिड़ियूं रिपोर्टूं आहिनि, सर्वे आहिनि, उहे सिंधीअ में तर्जुमो करे उनजी खोट पूरी करणु घुरिजे। पर उहा तर्जुमो ईअं बि इल्म न थियनि जीअं उर्दूअ में थिया आहिनि।
छाकाणि त उहे हाणे उर्दू वारा बि नथा सम्झी सघनि। असांखे जीअं मैडम फहमीदा हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि करे वई त जेके बि नवां लफ़्ज़ आहिनि जेके बि जीअं जो तीअं ईजाद थियनि था उहे असांखे क़बूल करणा पवंदा। पोइ त असां कंहिंखे गिलास खे कढंदासीं, कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे कढी सघंदासीं, जेके असां हाणे टेलीफोन खे कढंदासीं, मोबाइल खे कढंदासीं, माइक खे कढंदासीं, छा खे कढंदासीं। तंहिंजे करे उहे लफ़्ज़ जेके आम मुराज आहिनि सॼी दुनिया में उन्हनि खे छॾे बाक़ी जेके निज लफ़्ज़ असांजा आहिनि उन तरफ़ तवजो ॾियणो पवंदो। पर छाकाणि त निज लफ़्ज़ आस्ते आस्ते ख़तमु थींदा वञनि, उहे हुरलाब कोन रहिया आहिनि जिन जा उहे लफ़्ज़ आहिनि, उहा नेसर बि कोन रही आहे, उहो किंगर बि कोन रहियो आहे। तंहिंजे करे उहे लफ़्ज़ ख़तमु थियनि था, पर उनखे ख़तमु थियण खां बचाइण जो ई तरीक़ो आहे त उहे असांजी लुग़तनि में हुअणु घुरिजनि, असांजे अदब में शामिलु हुअणु घुरिजनि। अच्छा, छहों जेको मुंहिंजो जेका तजवीज़ आहे उहा इहा आहे त सिंधी बल्कि इहा ब्राहिरी में हुअणु घुरिजे, सराइकी में हुअणु घुरिजे, बलोची में, पंजाबी में हुअणु घुरिजे, सभिनी ॿोलियुनि में। त उहे जेके दुनिया जा सुठा किताब आहिनि उहे सिंधीअ में या ॿिनि ॿोलियुनि में तर्जुमो थियणु घुरिजनि। उहो जेके इल्म आहिनि उहे असांजे ॿारनि ताईं पहुचनि। पहिरीं जोए साहब वारनि या ॿियनि इहे सिंधीअ जो बोर्ड जेको सिलसिलो शुरू कयो, जेके त थिया हींअर कुझु लैंग्वेज अथॉरिटी बि कराया हुआ ऐं कुझु हाणे बि थिया आहिनि, पर तंहिं हूंदे बि इहे थियणु घुरिजनि। ऐं इहे जेके कोशिशूं आहिनि उहे रुगो मुल्की लेवल ते न थियनि, पर उहे असांजी सूबाई सतह ते थियणु घुरिजनि, उहे ज़िलई सतह ते थियणु घुरिजनि, असांजो जेको आम जेका पब्लिक आहे, जेको आवाम आहे, उन में थियणु घुरिजनि। तॾहिं असां वञी कामयाबु थींदासीं। ऐं असां रुगो साइन बोर्ड सिंधीअ में बिल्कुलु इहा सुठी ॻाल्हि आहे, साइन बोर्ड, छाकाणि त हिकिड़ो आम आहे, माण्हू पढ़े ई पहिरीं इहा चए थो। पर जेकॾहिं फ़क़ति असां अञा ताईं महदूद थींदासीं, असां उनखे पढ़ण लाइ क्योंकि ॿियूं के तयारियूं न हूंदियूं या उनखे पढ़ण लाइ के भड़ माण्हू न हूंदा अॻिते वधण लाइ, त असां ईअं ई वेही रहंदासीं। ऐं तव्हांखे हीअ बि ॻाल्हि ॿुधायां थो त प्राइवेट स्कूलनि में जेको असांजी सिंधी ॿोली जो जेको नुक़सानु पियो थिए उहो तमामु ख़तरनाक आहे, एॾो ख़तरनाक आहे, इहो कुझु सालनि खां पोइ जेके हुनजा नतीजा निकिरंदा उहे ॾाढा ख़राबु हूंदा। तंहिंजे करे असां उन तरफ़ तवजो ॾियूं। असां नथा चाहियूं त प्राइवेट स्कूल न हुजनि, प्राइवेट कॉलेज न हुजनि, पर घटि में घटि उन में जेके मक़ामी जेके बि मदर टंग आहे उहा पढ़ाई वञे। अॻु में उहे पुराणियूं ॻाल्हियूं हुयूं, दादा जेको सो हीअं हूंदो, अहिड़े वर्निकुलर स्कूल या ॿिया या नेटिव जेका लैंग्वेज उहा खणिजे। पर बाबा नेटिव लैंग्वेज जो लफ़्ज़ पंहिंजी जॻह ते, नेटिव लैंग्वेज जो मुहारो पंहिंजी जॻह ते, ताज़ो हिकिड़ी रिपोर्ट छपी आहे जेका तमामु मथां इदारे जी छपी आहे त भई नेटिव लैंग्वेज जेका असां उहा इख़्तियार कई वञे, पर न, नेटिव लैंग्वेज पंहिंजी जॻह ते मदर टंग हर सूबे में हर जॻह ते जेके वॾियूं ॿोलियूं आहिनि उनजी मदर टंग उहा इस्तेमालु कई वञे, उहा मुक़ररु कई वञे, उन ते कमु कयो वञे। डॉक्टर गफ़ूर, आउं तव्हांखे हिन मौक़े ते वरी हिकु लख मुबारकूं ॾियां थो जो तव्हां इहा सुठी कॉन्फ्रेंस कराई, असांखे मौक़ो ॾिनो ॿुधण जो ऐं ॿुधाइण जो। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी। सदर मजलिस मोहतरम साईं डॉक्टर मोहम्मद अली मांझी पंहिंजे सदारत तक़रीर सां अवांजे आॾो हुआ। ऐं हाणे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन मोहतरम साईं डॉक्टर अब्दुल गफूर मेमण साहिब जिन गुज़ारिश कंदुसि त असांजे मकाला निगारनि ऐं ख़ासि महिमाननि ऐं सदर महफ़िल खे शील्ड जे तोहफ़नि सां, यादगार शील्ड जे तोहफ़नि सां नवाज़े। उस्ताद बुखारी साईं जो शेर आहे, अवांजा ई थोरा के थोरा त न आहिनि जे लाहे न सघिबा त पिया ॻाइबा। पुॼाणीअ वारा हर्फ़, लफ़्ज़ ऐं कुझु ठहराव अवां सभिनी जे लाइ भरपूर ताड़ियुनि में जेतिरा बि असीं आहियूं कामयाबु कॉन्फ्रेंस ते असीं पंहिंजे दोस्त डॉक्टर गफूर साहिब जिन खे मुबारकबाद पेश कयूं। सभ खां पहिरीं त साईं नसीर मिर्ज़ा साहिब जो शुक्रगुज़ार आहियां। हिन जहिड़े तरीक़े सां हिन प्रोग्राम खे हलायो आहे त असांखे किथे बोर थियणु कोन में आहे। असां मकाला ॿुधंदा रहियासीं, मकालनि खे बि इंजॉय कयोसीं, पर 4 चंड लॻाए छॾिया हिन जी अनाउंसमेंट। ऐं आउं सम्झां थो त नयूं नयूं ॻाल्हियूं, नवां शहर ऐं नवां ख़िताब, नवां टाइटल जिन माण्हुनि जे बारे में जहिड़े तरीक़े सां साईं नसीर मिर्ज़ा साहिबु ॾिए थो त घटि में घटि आउं त हिनजो फैन आहियां। ही कॉन्फ्रेंस जेका 2 ॾींहंनि जी हुई, जंहिंमें सभिनीनि दोस्तनि जिन शिरकत कई, कल्ह अॼोको ॾींहुं 2 ॾींहं जेके दोस्त हिन में मौजूदु हुआ या जेके अॼोकी नशस्त में शामिलु थिया, आउं सभिनीनि जो दिली शुक्रगुज़ार आहियां।
मूंखे यादि आहे साईं अब्दुल्ला जान आबिद साहिबु हिकिड़ो दफ़ो पंहिंजी कॉन्फ्रेंस में ॻाल्हि कई हुई त ऐं कहिड़ी ज़बान में शुक्रियो अदा करियां, त हुन चयो तव्हां पछतो में पियो थो करे सघां। सो तव्हां सभिनीनि जो शुक्रियो, वाक़ई शुक्रियो अदा करणु तव्हांजे दिली तौर सां उहो ज़बान अदा नथी करे सघे, उहे अहसासी जज़्बा जेके आहिनि उहे उन्हनि खे लफ़्ज़नि में अदा नथो करे सघिजे। तव्हां पंहिंजो टाइम सीड़ायो, काफ़ी क़ीमती वक़्तु, परे परे खां तव्हां हिन कॉन्फ्रेंस जे लाइ आया, के दोस्त कोइटिया खां आया, लाहौर खां आया, इस्लामाबाद खां आया, मुल्तान खां आया। साईं अयाज़ गुल साहिबु वेठो आहे जेको कल्ह खां असांजे हिन सॼी कॉन्फ्रेंस में रहियो आहे ऐं स्पेशली हिन कॉन्फ्रेंस जे लाइ आयो हो। काफ़ी ॿिया दोस्त आहिनि जेके हिन कॉन्फ्रेंस में मौजूदु रहिया आहिनि ऐं तमामु घणियूं ॻाल्हियूं नयूं असांजे साम्हूं आयूं ऐं घणो कुझु सिखण लाइ मिलियो असांखे। ऐं आउं सम्झां थो त हिकिड़ी मेन ॻाल्हि जेका उहा रही, उहा इहा रही त असां पंहिंजी ॿोलीअ खे बचाइण जे लाइ तमामु घणियूं तजवीज़ूं ॾिनियूं ऐं तमामु घणी हाय गुड़ाब कई। मूंखे हैरत थींदी आहे कॾहिं कॾहिं त हीउ मुल्क आज़ादु आहे, हे हुकुमरान असांजा हुकुमरान आहिनि, हे चूंडियल हुकुमरान असांजा आहिनि। हीउ सिंध जंहिंमें सिंधी ॿोलीअ जे हवाले सां असां बार बार चवंदा आहियूं त असांजे लाइ हे मसइला आहिनि, असांजे लाइ हे ख़तरा आहिनि। सिंध जी हुकूमत सिंधियुनि जी हुकूमत आहे, दारियुनि जी त कोन्हे, तुर्खान त कोन वेठा आहिनि, अरगाउन त कोन वेठा आहिनि। सिंध जी हुकूमत ते सिंधी वेठा आहिनि, हुकुमरान बि सिंधी आहिनि। ऐं तॾहिं बि असां पंहिंजे ॿोलीअ जे लाइ, पंहिंजे अदबी विरसे जे लाइ, पंहिंजी सकाफ़त जे लाइ, पंहिंजे समाज जे लाइ घोड़ा या हुसैन कंदा रहंदा आहियूं त घोड़ाड़े बचायो। त इन जो मतिलबु इहो थियो त असां सभई इन जा कसूरवार आहियूं। असांजा हुकुमरान उन्हनि जी तरजीहात अदब न आहे, उन्हनि जी तरजीहात ॿोली न आहे ऐं शायदि जेका अनारकीअ जो तूफ़ान जेको आयो आहे इन लाइ संजीदगीअ सां असांजा हुकुमरान नथा सोचनि त भई हिन समाज खे बचाइणो आहे त के डिसिप्लिनरी उपाउ वठणा पवंदा, हिन सिस्टम खे बचाइणो पवंदो। रुगो हिकिड़ो कानून जेकॾहिं हिकिड़ो कानून सिंध असेंबली पास करे त भई जेके बि सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि जा ॿार सरकारी स्कूलनि में पढ़ंदा, बसि इहो हिकिड़ो कानून रुगो पास करे छॾियो त तव्हां ॾिसो त कीअं सरकारी स्कूल सुधरी वेंदा, तव्हां ॾिसो त कीअं नथा सिंधी पढ़ाइनि ऐं कीअं तव्हांखे जेको आहे सो सरकारी स्कूलनि में तालीम नथी मिले पोइ। छो त असांजो दौरु जेको हो, आउं सम्झां थो त इहो 80 खां अॻु जो दौरु जेको हो 60-70 वारो, उन में त हूंदा ई सरकारी स्कूल हुआ ऐं पोइ ही हेॾा सारा स्कॉलर आलम कीअं पैदा थिया। छो त सरकारी स्कूल में जंहिं बेंच ते असां वेहंदा हुआसीं त असांजे पासे में वॾेरे जो ॿार बि वेहंदो हो, असां सां गॾु डिप्टी कमिश्नर जो पुटु पढ़ंदो हो, उन्हनि MPS MN जा ॿार बि सरकारी स्कूलनि में पढ़ंदा हुआ। त तंहिंजे करे सरकारी स्कूलनि में उन्हनि जो तवजो हूंदो हो त इहे कीअं न पढ़ाईंदा। पर हाणे छो त सिर्फ़ु ग़रीबनि जा ॿार पढ़नि था, असांजो उहो मास्तर जेको सेकेंडरी स्कूल जो मास्तर आहे उहो बि पंहिंजो ॿार प्राइवेट स्कूल में छॾे पोइ त ड्यूटी करणु वञे, त पोइ उहे स्कूल बाक़ी कहिड़े कम जा। हिकु खरबे रुपए जी जेका बजट आहे उहा बाक़ी पोइ सरकारी स्कूलनि तालीमनि जे लाइ कहिड़े कम जी आहे। जेतिरी बजट आहे आउं त सम्झां थो स्कूल कॉर्पोरेट स्कूल हुजनि, स्कूलनि जे अंदरि एॾी बहितरीनु पढ़ाई हुजे जो हे प्राइवेट स्कूल वारा पंहिंजो धंधो बंदि करे छॾियो। पर असां तवजो नथा ॾियूं, असांजी हुकूमत कानून पास नथी करे, उन ते इम्प्लीमेंट नथी करे। जेकॾहिं जीअं साईं सरदार शाह रात वाइदो कयो त जेकॾहिं आऊं ईंदड़ हुकूमत में जेकॾहिं एजुकेशन मिनिस्टर थियुसि त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे ऐं इहो हक़ु ॾींदुसि कानूनी तौर सां त उहे निजी स्कूलनि खे वञी मॉनिटर कनि त उहे सिंधी ॿोली पढ़ाइनि था या नथा पढ़ाइनि ऐं सिफ़ारिशूं मोकिलीनि त उन्हनि जी असां रजिस्ट्रेशन रद्द कराईंदासीं। सो मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं अहिड़ो जज़्बो हुजे ऐं अहिड़ो कानून पास थिए, असां सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो असां ॿुधंदा आया आहियूं, अॼु असां हुन में वेठा आहियूं, पर हिते अची मूंखे अंदाज़ो थियो त हीउ बाख़्तियार इदारो कोन्हे आहे। हिन में इख़्तियार कहिड़ो आहे, हिन वटि कहिड़ो इख़्तियार आहे। असां कम्युनिकेशन डिपार्टमेंट खे लिखी लिखी थकी था पऊं त बाबा इहे साइन बोर्ड जेके आहिनि इहे सिंधी में लॻारायो,
भला तव्हां नथा लिखो, असांखे इजाज़त ॾियो, असां पाण था सिंधी में लिखूं, पंहिंजे ख़र्च सां था लिखूं। असां लिखी लिखी थकी पिया आहियूं। सॼी हैदराबाद जो हीअ साईं खान मोहम्मद वेठो आहे, सॼी हैदराबाद जा साइन बोर्डनि जी फिल्मूं ठाहिया आयो, फोटू कढी आयो, किताबी शकिल हुनखे ॾिनई, ऐं हुन में करेक्ट बाबा दुरुस्त हीअ थींदा, उहो असां किताब ठाहे असां असेंबली खे मोकिलियो, मिनिस्टर खे मोकिलियो, अख़बारुनि खे मोकिलियो त बाबा सिंधीअ में हे बोर्ड तब्दील करियो, सिंधी में लिखो। कुझु नथो थिए। तव्हां यकीन करियो, ताज़ो 2 दफ़ा टोटल सिंध जे बीकन हाउस स्कूलनि खे असां ख़त लिखिया आहिनि त बाबा सिंधी पढ़ायो। गवर्नमेंट जेसिताईं इम्प्लीमेंट करण जे लाइ संजीदा न थींदी तेसिताईं इदारा कुझु कोन कंदा। असां वटि जेकॾहिं कानूनी हक़ हुजे त असां त पोइ पुलिस जी चढ़ाई करे स्कूल ते पहुची वञूं त बाबा सिंधी नथा पढ़ायो, छो रजिस्ट्रेशन रद्द, सुभाणे खां बंदि, ताला हणी छॾींदासीं, असां सील करे छॾींदासीं असां उहो स्कूल। ॿियो वालदेन जी ज़िमेदारी आहे त वालदेन जेके पंहिंजे ॿारनि खे स्कूल में दाख़िल था कराइनि, जेकॾहिं 10 वालदेन बि डिमांड कनि त जेकॾहिं असांजे ॿार खे सिंधी तव्हां न पढ़ाई त असां पंहिंजा ॿार कढाए वठंदासीं। दुकानदार खे त शइ विकिणणी आहे न, उहो तव्हां सां आर्गुमेंट कोन कंदो त असां कोन पढ़ाईंदासीं। हू ॾिसंदो जेकॾहिं 10-15 ॿार निकिरनि पिया त हुननि खे ॾिसी ॿिया बि निकिरंदा, हू मजबूरन सिंधी पढ़ाईंदो। जेकॾहिं असां पंहिंजे वालदेन में इहा रविश पैदा करियूं, असां उन्हनि खे सुजागी ॾियूं, उन्हनि खे शौक़ु ॾियूं त बाबा इहे फैशन में न वञो, देखा देखी में न वञो, तव्हां सिंधीअ जे लाइ भले अंग्रेज़ी पढ़ायो, पर उन्हनि खे चओ त बाबा सिंधी सब्जेक्ट उन्हनि ॿारनि खे पढ़ाइणो आहे। ऐं टी ॻाल्हि त पंहिंजे ॿारनि ॾांहुं तवजो ॾिनो वञे घर में उन्हनि खे, उन्हनि ॿारनि खे वेही, असांजा हज़ारों मिडिल क्लास जा हज़ारे वालदेन आहिनि जेके ॾींहुं राति मसरूफ़ आहिनि पैसनि कमाइण में, उन्हनि वटि टाइम कोन्हे आई, उहो पंहिंजे ॿारनि खे मोबाइलूं वठी ॾींदा, टैबलेट वठी ॾींदा, कंप्यूटर वठी ॾींदा, कारूं वठी ॾींदा, मोटरसाइकिल वठी ॾींदा, ऐं उहे ॿार राति ॾींहुं उन्हनि में बिज़ी हूंदा आहिनि, पर पंहिंजो टाइम न ॾींदा आहिनि। जेकॾहिं रुॻो पंहिंजो टाइम उन्हनि खे ॾियनि ऐं उन्हनि खे वेही सिंध जे बारे में कुझु ॿुधाइनि, असांजो लोक विज़डम ई एतिरो आहे जो ॿुधाईंदे ॿुधाईंदे कोन खुटंदो, रातियूं विहामी वञनि। इहे असांजूं नानियूं ॾाॾियूं इहो ई त कमु कंदियूं हुयूं, जेको ॿारनि खे वेही जेके कहाणियूं ॿुधाईंदियूं हुयूं, उन्हनि में एतिरो विज़डम हूंदो हो जो अॼु जो तबिको जेको असां वटि क्रीम आहे उहो उन विज़डम जी पैदावार आहे। त जेकॾहिं इहो विज़डम असां विञाए छॾियो त पोइ इंफॉर्मेशन ख़ाली कुझु नथी करे सघे। हिन केतिरियूं ॻाल्हियूं हिन में असांखे नयूं मिलियूं, ख़ासि तौर सां अरबाब रहीम जे दौर में जॾहिं कॉलेज में सिंधी पढ़ाइण जे लाइ HEC सिलेबस ठाहे मोकिलियो हो त भई कराची में नॉन सिंधीज़ खे सिंधी सब्जेक्ट पढ़ायो वेंदो। उन वक़्तु तक़रीबन 150 लेक्चरार भर्ती कया विया हुआ एमरजेंसी जे बुनियाद ते त इहे सिंधी पढ़ाईंदा कराची में, जेके नॉन सिंधीज़ आहिनि उन्हनि खे एज़ हिकिड़ो ऑप्शनल न पर उनखे सभु आसान सिंधी। हाणे असां वटि सॼी सिंध में सिंधी ॿार आसान उर्दू पढ़ंदा आहिनि, पर कराची में आसान सिंधी न पढ़ायो वेंदो आहे कॉलेज में। हाणे हैरत जी ॻाल्हि आहे, ऐं गवर्नमेंट उन ते संजीदा थी हुई ऐं उन ते अरबाब रहीम उन वक़्तु बाक़ाइदा इहो सिलेबस बि तयारु थी HEC खां आयो हो, लेक्चरार बि भर्ती थिया हुआ, पर तंहिंखां पोइ ॾिसंदे ई ॾिसंदे ॻाल्हि आई वई थी वई, उन ते इम्प्लीमेंट कोन कयो वियो। ख़बर पई त हिन में के वॾियूं धुरियूं आहिनि जिन जी रज़ामंदी न आहे, ऐं उन्हनि धुरियुनि आस्ते आस्ते इनखे ख़तमु करे छॾियो। वरी सिंधी क़ौम बि कोन कुछी त सिंध जी हुकूमत बि कोन कुछी, तंहिंखे 10 साल ॿिया बि गुज़री विया, पर उहा ॻाल्हि आई वई थी वई। घोड़ा घोड़ा कुझु फ़र्दनि कई, पर उनखां पोइ उनखे कंहिं इशू खे खयो कोन वियो। आउं सम्झां थो त इहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी घटि में घटि पंहिंजी मजबूरियुनि समेत जेके कम हिन वक़्तु करे रही आहे, हिकिड़ो कमु अहम तव्हांखे वेबसाइट ते मिलंदो, असांजी इंसाइक्लोपीडिया, जंहिंजा 6 जुल्द तव्हांखे वेबसाइट ते मिलंदा, जेके मौज़ूवार बि तव्हां ॻोल्हे सघो था ऐं अलफ़बे वार बि तव्हां ॻोल्हे सघो था। 11 जुल्द असांजा अची चुका आहिनि, 6 जुल्द ऑनलाइन थी विया आहिनि, बाक़ी ॿियनि ते तेज़ी सां कमु हले पियो। असांजी टीम जेका आहे उहा पंहिंजी राति ॾींहुं हिन कम खे मशगूल आहे। जल्दी तव्हांखे सॼी इंसाइक्लोपीडिया ऑनलाइन मिलंदी, तव्हां हाणे बि 6 जुल्द वञी ॻोल्हे सघो था। उनखां पोइ असांजो हिकिड़ो ॿियो सॉफ्टवेयर जेको तयारु कयो वियो आहे
त सिंधी जुमिलो तव्हां सिर्फ़ु लिखंदा त उन्हनि जो तमामु ग्रामर तव्हांखे सॼी जी सॼी उते वेबसाइट ते मिलंदी त हिन जो छेद हीअ आहे ऐं हिन जी तरकीब हीअ आहे ऐं हीअ जुमिले जा लफ़्ज़ जेके लफ़्ज़ आहिनि उहे ग्रामर में छा आहिनि ऐं कीअं इस्तेमालु कया विया आहिनि उहो सॼो तफ़सील तव्हांखे ग्रामर जो मिलंदो। इहो वेबसाइट असांजी त जल्दी सॉफ्टवेयर अचण वारो आहे। OCR असां लॉन्च करे चुका आहियूं, जंहिंमें हाणे इहो बुनियादु आहे जेको अॻिते वेंदो टेक्स्ट टू स्पीच में, स्पीच टू टेक्स्ट में, ऐं अलाए केतिरा प्रॉब्लम हिन में आहिनि। ऐं हिकिड़े दोस्त इहा ॻाल्हि सुठी कई त भई तमामु घणा उर्फ़े ते जीअं असां वटि अल्फ़े वटि तमामु घणा आहिनि ऐं वाक़ई इहो मसइलो आहे जेको कंप्यूटर में हींअर अची रहियो आहे। ऐं कुझु अहिड़ा अखर आहिनि अरबीअ जा जेके वाक़ई असांजा सिंधी माण्हू नथा ॻाल्हाए सघनि, जेके ज़्वाद आहे, जेके के ग़लति दुआलिन था चवनि, ग़लति ज़्वालिन था चवनि, पर एक्चुअल उचार सिंधी माण्हू खे न ईंदो। इहो उचार सिंधी माण्हू वटि न आहे। ज़े असां वटि टे आहिनि, इन्हनि खे उचारियूं त कहिड़ो उचारियूं, खे असां वटि आहे, खे आहे। सिंधी माण्हू इन्हनि उचारनि जे करे टेक्स्ट टू स्पीच ऐं स्पीच टू टेक्स्ट में प्रॉब्लम वाक़ई थी रहियो आहे, जेके कंप्यूटर जा माहिर ॿुधाइनि पिया। हाणे इन्हनि खां अलावा असां नादरा वारनि खे ख़त लिखियो त भई सिंधी जो डेटा शामिलु करायो ऐं उन्हनि शामिलु कयो। उनमें उहो क्वालिफिकेशन डेटा पहिरीं कोन हूंदो हो, नादरा में शामिलु थी वियो। PhD जे मसइले ते साईं अनवर अकड़े साहिबु ध्यानु छिकायो। ऐं वाक़ई इहा ॻाल्हि साईं जी सही आहे। 2014 जी ॻाल्हि तव्हांखे आउं थो ॿुधायां त मूं कराची यूनिवर्सिटी में लेक्चरार जे लाइ इंटरव्यू पे वरिता। हिकिड़ी मोहतरमा PhD होल्डर हुई जेका लेक्चरर जो इंटरव्यू ॾियणु आई हुई। तव्हां यकीन करियो त उहा सिंधी में PhD हुई, पर हुनखे सिंधी ॻाल्हाइणु न थिया। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त असां किथे वञी पहुता आहियूं। मौज़ुनि जी भरमार, मौज़ू बि अहिड़ा जो झटपटी मौज़ू। शाह लतीफ़ जी शाइरी में बिरयानी ठाहिण जी तरकीब। बाबा ही सिंध जा मौज़ू खुटी विया छा? एॾा लसानियात ते मौज़ू पिया आहिनि, ॿोलीअ ते मौज़ू पिया आहिनि। साईं अली नवाज़ आज़म ख़ान जतोई साहिबु हिकिड़ो किताबु सिर्फ़ु लिखी असांखे ॾेई वियो आहे, जंहिंजो नैमुल बदल वरी असांखे ॿियो एतिरो रिसर्च जो कमु कंहिं ॾिनो ई कोन्हे। एॾो सोतियात, एॾो सरफ़ियात ते, एॾो मानवियात ते, छा उन ते कमु करण जी ज़रूरत कोन्हे? सिंधी ॿोली जी सरफ़ियात ते केरु कमु करे? सिंधी ॿोली जे सोतियात ते केरु कमु करे? सिंधी ॿोली जी मानवियात ते केरु कमु करे? सिंधी ॿोली जे लसानियात जा जेके तक़ाबुली जाइज़ा आहिनि उहे पेश करे। अलाए केतिरो कमु पियो आहे। असांजे शाइरनि जो तक़ाबुली जाइज़ो जेकॾहिं वरितो वञे त पाकिस्तान जे शाइरनि जो तक़ाबुली जाइज़े वठण जे लाइ अलाए केतिरो कमु पियो आहे। लसानियाती भेट करण जो अलाए केतिरो कमु पियो आहे। तारीख़ में कहिड़ियूं अज़ीम शख़्सियतूं गुज़रियूं आहिनि, उन्हनि जो अलाए कहिड़ो कहिड़ो कमु पियो आहे। असां वटि किथे थियो आहे कमु? पर न फिरी सिरी असां हिकिड़े मौज़ू ते ईंदासीं, साईं झटपट करियो, मौज़ू ॿुधायो कहिड़ो। साईं अनवर साहिबु मौज़ू ॿुधायो, सेमिनार कराए वठो, जल्दी करियो, मानी खारायूं था तव्हांखे, कमु थी वियो। साईं अनवर सही थो चए। असां अहिड़ी हालत में पहुची विया आहियूं जिते HEC वॾो ज़ुल्म करे छॾियो आहे, जो 25,000 PhD जो अलाउंस करे छॾियईं आहे। हाणे जेको घरां थो कावड़ जे चए थो PhD आऊं कंदुसि, छो त 25,000 रुपया पर मिनट मिलंदा। तंहिंखां पोइ प्रमोशन जे लाइ लाज़मी शर्त आहे त PhD। अड़े बाबा PhD हर माण्हू जो कमु न आहे। BA MA करणी थोरी आहे। या हर माण्हू चयो त आऊं घरां कावड़ जे त PhD करियां। बेटा ई चयो त चयो चित जिन जो डूंगर से ॾोरींदियूं, हर माण्हू थोरी कंदो। तंहिंजे करे हिनखे असां आदत ठाहे छॾियो आहे। हीअ असांजे लाइ ज़ुल्म थी रहियो आहे, तबाही थी रही आहे। बाक़ी ऐं कुझु नुक़्ता जेके सिफ़ारिशूं हिन कॉन्फ्रेंस जे खां पोइ पेश कंदुसि, जेके तव्हां सभिनी दोस्तनि खे मंज़ूर हुजनि। हिकिड़ो त सरकारी सतह ते सिंधी समेत पाकिस्तान जे समूरीन ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई उन्हनि जी तरक़ी ऐं वाधारे लाइ उपा वरिता वञनि। नंबर ॿियो, हुकूमती सतह ते मोहन जे दड़े जी ॿोलीअ जी बांझ साईं डिक्लेयर इहो त फ़िलहाल साईं राहत सरदार शाह जेका ॻाल्हि करे वियो हो, साईं सरदार शाह जेका ॻाल्हि करे वियो हो उहा इहा त सिंध जूं पहिरीं 4 सूबनि जूं 4 ॿोलियूं क़ौमी ॿोलियूं करार ॾियो ऐं बाक़ी पोइ उन्हनि सूबनि ते छॾियो त उहे सूबा कहिड़ियुनि ॿियुनि ॿोलियुनि खे सिफ़ारिश करे क़ौमी ॿोली में दायरा में शामिलु कराइणु चाहिनि था। पहिरीं त घटि में घटि 4 सूबनि जी 4 ॿोलियुनि खे त क़ौमी करार ॾियो। इहा सिफ़ारिश आहे। सराइकी में शामिल थिए सराइकी, ठीकु साईं, न बिल्कुलु साईं, ठीकु साईं। 5 ॿोलियूं जेके क़ौमी दायरा में क़ौमी ॿोली जे निज़ाम खे क़बूल कयो।
असांखे सभिनीनि ॿोलियुनि जे लाइ इज़त आहे। सभई ॿोलियूं मुहबत जी ॿोलियूं आहिनि, सभई ॿोलियूं सभिनीनि खे अज़ीज़नि, तीअं सभिनीनि असांखे बि अज़ीज़नि। ऐं हुकूमती सतह ते मोहन जे दड़े जी ॿोलीअ जी जेका बान यानी डिसाइफरमेंट जे लाइ दुनिया जे उन्हनि सभिनीनि मुल्कनि में सिंधी ॿोली ऐं आर्कियोलॉजी जे माहिरनि जा वक़्त मोकिले तहक़ीक़ कराई वञे, जिते इंडस स्क्रिप्ट जे हवाले सां तहक़ीक़ हलंदड़ आहे। उन्हनि सभिनीनि मौक़िक़नि खे हिमथायो वञे त उहो मोहन जे दड़े जी जेका लिखत आहे उनजी डिसाइफरमेंट कनि। ख़ानगी स्कूलनि में सिंधी ॿोलीअ जी लाज़मी तदरीस खे यकीनी बनाइण लाइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे वधीक बाअख्तियार बनायो वञे त जीअं ख़ानगी स्कूलनि में सिंधी ॿोली पढ़ाइण जो मॉनिटरिंग जो कमु सिंधी ॿोली जो अथॉरिटी करे सघे। हीअ असांजो मुतालबो हमेशह खां रहियो आहे ऐं अञा वधीक असां इहो मुतालबो कंदा रहंदासीं त असांखे अथॉरिटी मिली वञे। दफ़्तरनि में सिंधी ॿोली जे इस्तेमाल खे यकीनी बनाइण लाइ सरकारी सतह ते उपा वरिता वञनि ऐं सिंध जे सभिनीनि इदारनि खे उन्हनि जो पाबंद बनायो वञे। सिंधी ॿोलीअ जे तइलीम जे ज़रिए वारी हैसियत पहिरीं क्लास खां बहाल कई वञे। सरकारी स्कूलनि जो तइलीमी मयार वधाइण लाइ उपा वरिता वञनि त जीअं ॿोलीअ जा बहितरीन शागिर्द पैदा थी सघनि। सिंध में कमु कंदड़ समूरियुनि मोबाइल कंपनियुनि, दवाउनि जी कंपनियुनि, मशरूबात जे कंपनियुनि ऐं ॿियूं जेके शयूं सिंध में ठाहिनि था, सिंध में विकिणनि था, उन्हनि सभिनीनि कंपनियुनि खे पाबंद कयो वञे त उहो पंहिंजा इश्तिहार ऐं पंहिंजा लेबल सिंधी में लाइ। इहो हुकूमत जो कमु एतिरो ॾुखियो कोन्हे, जेकॾहिं उहो संजीदा थियनि त उहो बिल्कुलु करे सघनि था। कस्टमर सर्विस में सभई ॿोलियूं मोकिल, सिंधी त आहे, सिंधी आहे, हा ठीकु आहे, बिल्कुलु। हाईवे अथॉरिटीज़, रेलवे, मोटरवेज़ ऐं सभिनीनि म्यूनिसिपल हदुनि में फ़ासिला ॾेखारींदड़ पथर ऐं बोर्डनि ते सही सिंधी उचारण सां शहरनि, इलाइक़नि ऐं ॻोठनि जा नाला लिखण लाइ लाॻापियल इदारनि खे पाबंद बनायो वञे त उहो सही सिंधी में नाला लिखनि। सिंध जे उन्हनि सभिनीनि यूनिवर्सिटियुनि में जिते सिंधी शोबा कमु करे रहिया आहिनि उते BA, MA, MPhil ऐं डॉक्टरेट जे डिग्रियुनि लाइ हिकिड़ो जदीद निसाब मुतारिफ़ करायो वञे, जंहिंमें लसानियात ऐं अदब जूं MA सतह ते अलॻि डिग्रियूं रखियूं वञनि ऐं सिंधू लिखत ऐं सिंध जी सकाफ़त अलॻि मज़मून तौरु पढ़ायो वञे। हा, समूरी यूनिवर्सिटी मूं चयो त उते सिंधी शोबनि खे क़ाइमु कयो वञे। सिंध में समूरी यूनिवर्सिटियुनि में सिंधी शोबे खे क़ाइमु कयो वञे, छो त लियारी में यूनिवर्सिटी में सिंधी शोबो क़ाइमु न कयो वियो आहे, ॼाणी वाणी क़ाइमु न कयो वियो। सिंध मदरसतुल इस्लाम में बि इंटर लिंक जेके सूबाई आहिनि उहे पाण में थियणु घुरिजनि, छो त मूंखे यादि आहे त जॾहिं सिंधी डिपार्टमेंट यूनिवर्सिटी ऑफ कराची जो आउं चेयरपर्सन हुउसि त उते मूं उन शोबे में हिकिड़ो बलोची कोर्स मुतारिफ़ करायो हो ऐं बलोची जो डिप्लोमा ऐं सर्टिफिकेट कोर्स मुतारिफ़ करायो हो त असां वटां बलोची बि केरु पढ़णु चाहे त बलोची बि अची पढ़े। त आउं सम्झां थो त जेकॾहिं लियारी यूनिवर्सिटी में सिंधी जो शोबो खुलियो त कहिड़ी क़यामत अची वेंदी। सभिनीनि यूनिवर्सिटियुनि में हुअणु घुरिजे। न मूंखे ख़बर आहे त नयुनि में सिंधी शोभा कोन्हे आई। हा, अच्छा, हिन कॉन्फ्रेंस में ठहराव पेश कयो वञे थो त यूनिवर्सिटियुनि में सिंधी ॿोली ऐं अदब जा उस्ताद सिंधी ॿोलीअ में तहक़ीक़ ॾांहुं ध्यानु ॾियनि ऐं अहिड़ियूं PhDs कराइनि जेके सिंधी लसानियात जे मुख़्तलिफ़ वांगनि ते मुश्तमिल हुजनि। हीअ हुआ असांजी हिन कॉन्फ्रेंस जूं जेके सिफ़ारिशूं। हा, इहा ॻाल्हि मूं महसूसु कई त ॿियूं त हवाई सर्विसूं जी मूंखे ख़बर कोन्हे, पर PIA में इहो हूंदो हो त उते सिंधी अख़बार डिमांड ते हाणे ॾियनि था, डिमांड ते ॾियनि था, छो त मूं तजुर्बो इहो कयो हो। अच्छा, हाणे छा, छो त मूं गुज़िरियल दफ़े आउं जॾहिं इस्लामाबाद वियो हुउसि त मूं हुन एयर होस्टेस खां चयो त सिंधी अख़बार खणी अच, त पोइ उहा वही वञी खणी आई। पर हाणे ख़बर न आहे त हीअ 2 टे महीना थिया आहिनि, मां सफ़ा शायदि बंदि करे छॾियो आहे, त हाणे आस्ते आस्ते त इहो थी रहियो आहे त अख़बारूं त छा पर हाणे मानी बि ॾियणु बंदि करे कयो। सो बहरहाल तव्हां सभिनीनि जी हिकिड़ो दफ़ो वरी आउं दिलि जी गहराइयुनि सां महिरबानी थो मञां जो तव्हां हिन कॉन्फ्रेंस में शिरकत कई। महिरबानी सां।
महिरबानी चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डॉक्टर अब्दुल गफूर तव्हां सां मुखातिब हुया। असां सभिनी आयल महिमाननि जे तौराइत ते हुजण सां गॾोगॾु अवां सभिनी जे लाइ हाई टी जो इंतज़ाम आहे। असीं सभु गॾिजी बीहंदासीं ऐं हिकिड़ी इंट्रोडक्शन गुफ़्तगू कंदासीं पंहिंजो पाण में। अवां सभिनी जे लाइ चांहि बहिरलान मौजूदु। सामीन ही सदारती विहक जी जेका कार्रवाई हुई उहा अखर ब अखर असां अवां जी समातनि ताईं रखीसीं। असांखे उमेदु आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन अवां ॿुधंदा रहंदा ऐं हिन क़िस्म जा जेके मामला आहिनि यकीनन अव्हांखे हिन आलमी सतह जे रेडियो खां सवाइ किथे बि ॿुधण जे लाइ न मिलंदा। हिन प्रोग्राम जी असां सॼी जेका कार्रवाई आहे उहा यूट्यूब ते लिंक जी सूरत में ज़रूरु रखंदासीं त जीअं पूरी दुनिया में वेठल सिंधी असांजे प्रोग्रामनि खे बार बार ॿुधंदा रहनि ऐं इहो सम्झी सघनि त कहिड़े आलम ॿोलियुनि जे हवाले सां या ॿोलियुनि ख़ासि करे जेके मादरी ॿोलियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां कहिड़ा वीचार वंडिया। असांखे उमेदु आहे त सामीन अव्हां बि पंहिंजनि ख़्यालनि ऐं वीचारनि जो असां सां ज़रूरु इज़हार कंदा। जाफ़र मेमुण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।